ओम शांति। अॼु जा मां वाक्य आहिनि। सचा वैष्णव था सदा गुण ग्राम। 23/3/1982 जा मां वाक्य आहिनि। अॼु बाप दादा माला पिया ठाहिनि। कहिड़ी माला पिया ठाहिनि? हर हिकु श्रेष्ठ आत्मा जे श्रेष्ठ गुणनि जी माला ठाहिनि पिया बाप दादा। श्री बाप दादा ॼाणदा आहिनि कि श्रेष्ठ बाप जे हर हिकु श्रेष्ठ ॿार जी पंहिंजी पंहिंजी विशेषता आहिनि। श्रेष्ठ बाप जी हर हिकु श्रेष्ठ ॿार में पंहिंजी पंहिंजी विशेषता आहिनि। पंहिंजे पंहिंजे गुणनि जे आधार सां संगम युग में श्रेष्ठ प्रारब्ध ठाहिनि था। बाप दादा विशेष प्यादे ग्रुप जे गुणनि खे ॾिसनि। बाप दादा कंहिंखे ॾिसनि पिया? विशेष प्यादे ग्रुप खे ॾिसनि। प्यादे ग्रुप जे गुणनि खे ॾिसनि पिया। चाहे पुरुषार्थ में लास्ट ग्रुप आहे, लेकिन उन्हनि में बि विशेष गुण ज़रूर आहे। ऐं उहे ई विशेष गुण उन आत्मनि खे बाबा जो ठहिण में विशेष आधार आहे। बाबा जी नज़र अॼु प्यादे ग्रुप ते पई आहे। हुननि में अहिड़ी विशेषता आहे जंहिंजे कारण उहे बाबा जा ठही आहिनि। त बाप दादा पहिरें नंबर खां लास्ट नंबर ताईं न विया, लेकिन लास्ट खां फर्स्ट ताईं गुण ॾिठनि बाबा। बिल्कुलु लास्ट नंबर वारे में बि गुण हुया। परमात्मा संतान ऐं कोई गुण न हुजे, इहो त थी न सघंदो आहे। हुन गुणनि जे आधार सां ई ब्रह्मण जनम में जीअनि था। कहिड़ो गुरु? बाबा हमेशा चईंदा आहिनि हिते जेकी आत्मा सिर्फ़ पुरुषार्थी न आहे, लेकिन त बि बाबा जे घर में बाबा जे संपर्क में आहे, जिंदो आहे, उहो गुण बाबा ॿुधाइनि था। हुन गुण जे आधार सां ई ब्रह्मण जनम में जीअनि था, जिंदा आहिनि। ड्रामा अनुसार हुन गुणनि सां ई ऊच ते ऊच बाबा जो ॿार ठातो। ड्रामा अनुसार हुन आत्मा में वो गुण आहे न, हिन करे वो ऊच ते ऊच बाबा जी ठही आहे। त वो गुण बाबा ॿुधाइनि था। उहो गुण जे कारण ई प्रभु पसंद ठही आहे उहा आत्मा। मतिलब तव्हां ॾिसो, असांजी नज़र ऐं बाबा जी नज़र, बाबा जी नज़र में हर आत्मा में कोई न कोई विशेषता आहे। त असांखे बि कहिड़ी बि आत्मा हुजे, कहिड़ी बि, चाहे अज्ञान काल में चाहे ज्ञान काल में, अज्ञान काल में बि कहिड़ी बि आत्मा जेके माण्हू सोचे अरे ये छा कंदा, अहिड़ी आत्माउनि खे बि तव्हां हुन नज़र सां ॾिसो जीअं बाबा ॾिसंदा आहिनि। बाबा जी नज़र में कोई बि आत्मा हिन पूरी दुनिया में बेकार न आहे। ही सम्झो एॾा सारा मज़दूर आहिनि, है न। हाणे माण्हू सोचता अरे एॾी सारी आत्माएं दुनिया जे नज़र में त छा आहे, पहिरियों त मज़दूरनि सां माण्हू कमु कढंदो हुयो। अॼुकल्ह त रोबोट मशीनियूं ठही वयूं आहिनि, न त बि मज़दूर त मज़दूर आहे, रोबोट त रोबोट आहे। त बाबा जी नज़र में हर आत्मा जे लाइ कोई न कोई विशेषता आहे। ड्रामा अनुसार उन्हनि प्यादे ग्रुप में बि उन्हनि में बि कोई न कोई अहिड़ो गुण आहे जंहिंजे कारण वो उच ते उच बाबा जो ठही विया आहिनि। मतिलब ज्ञान मार्ग में प्यादो ग्रुप, अज्ञान मार्ग में जेका टॉप मोस्ट माण्हू आहिनि न दुनिया जे हिसाब सां, उन्हनि खां बि वॾा आहिनि। छो जी हुन प्यादे ग्रुप वारनि खे, प्यादे ग्रुप वारनि बि गुप्त वेश में आए हुए बाबा खे पहचाने वरितो, मुंहिंजो बाबा सही वरितो, है न। त बाबा चवनि था
हुन गुण जे कारण उहे शिव बाबा प्रभु पसंदि ठहिया आहिनि। हिन करे गुणमाला ठाहिनि पिया। ईअं ई हर ब्राह्मण आत्माउनि जे गुणनि खे ॾिसण सां श्रेष्ठ आत्मा जो भाव सहज ऐं स्वतः ही हूंदो। छो जे गुण जो आधार ई आहे श्रेष्ठ आत्मा। कई आत्मायूं गुणनि खे ॼाणंदे हुए बि जन्म जन्म जी गंदगी खे ॾिसण जे अभ्यासी थियण जे कारण गुण खे न ॾिसी अवगुण खे ई ॾिसदियूं आहिनि। है न? त अॼु असांखे विशेष पंहिंजे अंदर इहे गुण चेक कजो कि तव्हां हर आत्मा खे ॾिसंदे हुए उन्हनि में कोई न कोई विशेषता ॾिसंदा आहियो या अञा ताईं तव्हां में उहा आदत आहे कंहिंजे अवगुणनि खे ॾिसण जी। बाबा चई न कई आत्मायूं गुणनि खे ॼाणंदे हुए बि मतलब उन्हनि में जो विशेषता आहे उहा ॼाणंदे हुए बि उहे ॼाणंदे हुए बि अवगुणनि खे ॾिसंदा आहिनि। बाबा चवनि था कि त चेक करो लेकिन अवगुण खे ॾिसण अवगुणनि खे धारण करण इहे ई भूल आहे जीअं स्थूल में अशुद्ध भोजन पाईंदा आहियूं। है न? अगरि असां में इहा अगरि अञा बि अवगुण ॾिसण जी आदत आहे त इहे कीअं थी वियो जीअं अञा ताईं तव्हां स्थूल में अशुद्ध भोजन पान करण थी वियो। स्थूल में त तव्हां केॾी परहेज़ रखंदा आहिनि न बाबा जा ॿार स्थूल में ॾाढी परहेज़ कंदा आहिनि। इहे न खाइण इहे न खाइण इहे न खाइण लेकिन अगरि तव्हां सूक्ष्म में कंहिंजे अंदर गुण हूंदे हुए बि अगरि तव्हां उन्हनि जे अवगुणनि खे धारण कंदा आहियो अवगुणनि खे ॾिसंदा आहियो त जीअं त स्थूल में तव्हां अशुद्ध भोजन पान करण थी वियो। इहे सूक्ष्म ॻाल्हि आहे। स्थूल में भले ई तव्हां केतिरो साफ़ सुथरो रहो केतिरो बाबा जी धारणाउनि ते ध्यानु ॾियो लेकिन बाबा त रूहनि खे सुधारणा आहिनि न आत्मा जे मन बुद्धि संस्कारनि स्थूल कर्म इंद्रियनि ते बि असांखे राज्य करणो आहे। लेकिन पहिरियों बाबा छा चईंदा आहिनि सूक्ष्म मन बुद्धि संस्कारनि ते राज्य कयो। है न? त कंहिंजो अवगुण धारण करण मतलब ॾिसण या धारण करण मतलब स्थूल में स्थूल भोजन अशुद्ध भोजन पाइण। स्थूल भोजन में अगरि कोई अशुद्ध भोजन स्वीकार कंदो आहे त भूल महसूस कंदो आहे न। लिखंदा आहियो न कि खान पान जी धारणा में कमज़ोर आहे। बाबा जा ॿार हाणे स्थूल भोजन में त न हूंदा जेका पक्का हूंदा हुननि खे त सपने में बि संकल्प न ईंदो कि मां इहे खावां। त अगरि उहे स्वीकार करे वठंदा आहिनि त भूल महसूस कंदा आहिनि। लिखंदा आहियो न खान पान जी धारणा में कमज़ोर आहे त भूल सम्झंदा आहियो न। इहे अगरि कंहिंजो अवगुण अथवा कमज़ोरी स्वयं में धारण कंदा आहियो त सम्झो कि तव्हां अशुद्ध भोजन धारण कयो। सिंपल तरीक़ो आहे जॾहिं बि कोई तव्हांजे साम्हूं अचे न या कंहिंजे बारे में तव्हांजो संकल्प अचे त पहिरियों इहो सोचदा करो कि हिन में छा विशेषता आहे। जीअं सम्झो कि झाड़ू पोछो करण वारी ईंदी आहे अगरि उहो कपिड़ा न धोई सघंदी आहे त तव्हां हुनखे उहा ईंदी तव्हां हुनखे कहिड़ी नज़र सां ॾिसंदा आहियो कि झाड़ू पोछो कंदी। कोई चए अच्छा कपिड़ा न धोई सघंदी आहे
सी झाड़ू पोछो करण वारी आहे त कपिड़ा छो धोईंदी हू वीचारी? त हीअं तव्हांजे घर में, तव्हांजे संबंध संपर्क में, तव्हांजी संबंधी आदि कोई बि अचे, कंहिंजे लाइ बि असांजे मन में इहो न हुजणो खपे कि फलानी ॾाढी ख़राब आहे। कोई पूरी दुनिया हुनजे बारे में बुराई करे, लेकिन असां बाबा जा ॿार, चल ठीकु आहे, दुनिया में न कोई केतिरो बि बुरो हुजे, लेकिन अगरि कोई माण्हू के भॻवान ते ॾाढो विश्वास रखी हलंदो आहे, है न, त उहो हिकु कमु त सुठो कंदो आहे न, है न। तव्हां ख़ुदि ॾिठो आहे कि न हुननि जी भक्ति सुठी आहे, विश्वास सुठो आहे, कोई ॾाढी भावना सां व्रत रखंदो हुजे न, त तव्हां उहो विशेषता हुनजी बुद्धि में रखो, या कोई बि कुझु त सुठी ॻाल्हि हूंदी हुनमें। अगरि तव्हां हुन में उहा सुठी ॻाल्हि ॾिसण जी अभ्यासी थी वियो, त तव्हांजो जीवन त ॾाढो ई सुठो थी वियो। तव्हां त वेठे वेठे पुण्य कमाईंदव, तव्हांजो मन एॾो शुद्ध थी वेंदो, तव्हांखे भॻवानु यादि कंदो। श्री ॾिसो, अॼु माण्हू, कई माण्हू न, कंहिं माण्हू सां न, जंहिंजो नेचर अगरि ठीकु न हूंदो आहे, त सभु माण्हू हुनजे साम्हूं सभु दरवाजा बंदि थी वेंदा, त भॻवान बि हुनजी मदद कीअं करे? अगरि तव्हां हुनजे लाइ सुठो ॾिसंदा हूंदव, सुठो अगरि तव्हांखे यादि हूंदो, तव्हांजे मन में हुन लाइ कोई भावना न आहे कि ख़राब आहे, तव्हांखे बसि एतिरो पतो आहे कि हू त भॻवान जी आत्मा आहे, परमात्मा जो ॿार आहे, उहो बि सुठो आहे, हुनजो बि भलो थिए, त बाबा तव्हां द्वारा हुननि खे शक्ति ॾींदो। भले तव्हां हुननि जे संपर्क में न अचो, हुननि सां ॻाल्हायो न, लेकिन तव्हां द्वारा उहो हुननि खे शक्ति बाबा ॾींदा ई रहंदा। त बाबा जैसा कि चवनि था, ईअं बाबा जे मददगार शुद्ध के न के रूप में त उहा आत्मा बाबा खे, भॻवान खे यादि कंदी हूंदी न, त बाबा उन रूप द्वारा तव्हां द्वारा उनखे शक्ति ॾींदा हूंदा। सच्चा वैष्णव न, अगरि असां संकल्प में बि कंहिंजो अवगुण धारण करे रखियो आहे, त मतलब कि तव्हां सच्चा वैष्णव न आहियो, विष्णुवंशी न ठही सघंदा। चेक करो, विष्णुवंशी अर्थात सभी आत्मायूं, उन आत्मा जी नज़र में सभी आत्मायूं, सभी जीव जंतु जानवर प्रकृति सभिनि जे बारे में कुझु न कुझु सुठी ॻाल्हि हुन आत्मा खे नज़र ईंदी। जीअं जीव जंतु जानवर जे लाइ बि असां ईअं न सोचूं, चाहे कहिड़ो बि हुजे, है न, असांखे छा मतलब, असां भई हुनजो बि पार्ट आहे सृष्टि ते, माण्हू सोचे भई हिन जानवरनि जो छा पार्ट आहे, लेकिन आहे त आहे, छो थी आहे न, ॾिसो अॼु कोई बि जानवर आहे, है न, कोई बि जानवर आहे, बाबा सां शक्ति केरु वठी सघंदो आहे? जेकी आत्मा पवित्र रहंदी हुजे, जेके लहसुन प्याज न खाईंदी हुजे। जानवर लहसुन प्याज खाईंदा आहिनि, है न, न खाईंदा आहिनि, उहो त कोई कोई अगरि पालंदो हूंदो त खाराईंदो हूंदो, या ॿाहिरि पेड़ पौधनि में या कंहिंमें खाई छॾे, लेकिन सम्झो कि जे पशु पक्षी आहिनि, उहे त दाणो ई खाईंदा आहिनि, है न। ऐं अॼु ॾिसो, इंसान रोज रोज या आए दिन अपवित्र थींदो आहे, विकार में वेंदो आहे। त जानवरनि खे ॾिठो आहे, गायूं बि ॿार पैदा कंदियूं तॾहिं बस विकार में वेंदियूं, रोज रोज थोड़ी वेंदियूं। कुत्ता रोज रोज थोड़ी वेंदा आहिनि,
वो पतो न आहे छा आहे छा आहे, लेकिन दुनिया में जेतिरो असां ॾिसंदा आहियूं माण्हू अगरि कोई घर में कुतो पाले ऐं हुनखे नॉन वेज न खाराए ऐं हुनजे डाइट में त पर्टिकुलर चीजूं ई हूंदियूं आहिनि, त सोचो कि वो कुतो लहसुन प्याज बि नथो खाए, पवित्र बि रहे थी हुनजी आत्मा। त कई कई जानवरनि द्वारा बि भॻवान पंहिंजो कमु कराईंदो आहे, उहो असांखे पतो न आहे। एक्चुअली शिव बाबा खे त पूरी दुनिया जो ख्यालु रखिणो आहे न, त शिव बाबा त जॾहिं बाबा अॼु चई न बाबा प्यादे ग्रुप खे ॾिठई, अरे शिव बाबा जी घर में जेकी आत्मा पवित्र बि नथी रहे, हूंदियूं आहिनि कई ब्राह्मण परिवार में बि, है न। कॾहिं कॾहिं बाबा मुरली में बि चईंदा आहिनि न, कोई कोई आत्मा आहे पवित्र बि न रहंदी आहे, खान पान बि, लेकिन वो दिल सां चईंदा आहिनि कि मुंहिंजो बाबा आहे, ऐं बाबा सां सचो रहंदा आहिनि कि इहो मुंहिंजो बाबा आहे। बाबा खे ॿुधाईंदा आहिनि बाबा मां पवित्र न रही सघंदो आहियां, मां शुद्ध खान पान बि न छॾे सघंदो आहियां, लेकिन मां तव्हांखे बि न छॾे सघंदो। त बाबा अहिड़ी आत्माउनि द्वारा बि यज्ञ में कोई न कोई कमु कराईंदा आहिनि न। तव्हांखे पतो हूंदो, अगरि तव्हां ब्राह्मण परिवार में बि ॾिठो हुजे नज़दीक, त ब्राह्मण परिवार में सेंटर ते मधुबन में भी कई आत्माएं अहिड़ियूं आहिनि जो तव्हांखे नज़र ईंदियूं हूंदियूं कि त बाबा जी धारणा अनुसार न हलंदी आहिनि, त बि टीचरियूं ठही वेठियूं, त बि नामी गिरामी ठही वेठा आहिनि ब्राह्मण परिवार में बि। छो? छोजी हुननि दिल सां मुंहिंजो बाबा सम्झो आहे, ऐं उन्हनि में उहो विशेषता आहे कमु कराइण जी, लेकिन उहो धारणा नथी करे सघनि, त बाबा उन्हनि द्वारा उहो कमु कराईंदा आहिनि। छोजी बाबा उन्हनि जी विशेषता ॾिठई न, त बाबा उन अनुसार कर्म बि कराईंदा आहिनि। त ईअं ई तव्हां बि दुनियादारी में रहंदे हुए संबंध संपर्क में ईंदे हुए, चलो तव्हांखे कंहिंसां मतिलबु न आहे कोई ॻाल्हि कोन्हे, लेकिन हिकु कमु करणो आहे असांखे, कंहिंजो बि अवगुण चित ते न रखिणो आहे। अगरि तव्हांखे विष्णुवंशी ठहिणो आहे, त विष्णुवंशी मतिलबु सत्युगी राजधानी, रामवंशी त्रेता वारी राजधानी थी वेंदी। सतयुग में अचणो आहे, त सतयुग में चाहे फर्स्ट राजधानी में अचो, चाहे ॿी टी चौथी 8 राजधानी हूंदियूं न, त हुनजे लाइ विष्णुवंशी त जो उन्हनि जे संबंध संपर्क में बि अचण वारो, त हुनजे लाइ कोई बि अशुद्ध ॻाल्हि असांजी मन बुद्धि संस्कारनि में बि न हुजे। राम सेना थी वेंदी अगरि अशुद्ध संकल्प अवगुण स्वीकार कयो त राम सेना थी वेंदी। इन करे सदा गुण ग्रहण करण वारा गुण मूर्त ठहो, त लक्ष्मी नारायण जी राजधानी में अची वेंदो। बाप दादा ॿारनि जी चित्राई ॾिसनि पिया, बाप दादा ॿारनि जी चित्राई, कॾहिं कॾहिं न मन में ॾाढा संकल्प ईंदा आहिनि, ये ईअं कंदो आहे, ये ईअं कंदो आहे, ये ईअं कंदो आहे, कॾहिं ईंदो आहे न कि हा ख़ुदि त ईअं कंदो रहंदो आहे, ॿियनि खे चईंदो आहे, मन में ईंदो आहे, पोइ ईअं सोचे सोचे करे पोइ माण्हू हुननि जे अॻियां वञी चईंदा आहिनि कि तव्हां ख़ुदि त एॾो बिखेड़ा करे रखंदा आहियो, तव्हांखे कोई केरु वॾा थी वेठा आहियो। सही ॻाल्हि आहे, ॾिसो घर में वॾो कोई ग़लती करे न, त कोई कुझु न चई सघंदो, अगरि कोई नंढो ग़लती करे त सभु हुनजे मथां चिल्लाइण वेही, ऐं अगरि नंढो समझदार हुजे उहो चए तव्हां बि त हीअं कंदा आहियो, तव्हांखे त कोई कुझु न चईंदो, त हुनखे चईंदा आहिनि तूं ज्यादा थो ॻाल्हाए, बदतमीज़ आहे, हिनखे ॻाल्हाइण जी तमीज़ न आहे वॾनि सां, थींदो आहे न। हाणे वॾनि खे केरु चए, अॼुकल्ह माउ पीउ वॾा ठही वेठा आहिनि, माउ पीउ खां वॾो ससु सहुरो त आहे न, ऐं हाणे हाणे माउ पीउ ठहिया आहिनि, अञा ठहिया आहिनि, अञा माउ पीउ ॿारनि खे ख़ुदि पंहिंजो पति पत्नी जो संबंध ठीकु रीति नथा निभाए सघनि,
बस ॿारनि जे मथां माण्हुनि जो हुकुम हलंदो आहे, है न? सिंपल सी ॻाल्हि आहे, तव्हांजो ॿार अगरि है न कुझु कमु करे ऐं बिखेरो करे हली वञे, कोई हुन चईंदो न कि कमु खेॾे थो या ही कमु थो करे बिखेरो करे हली थो वञे, हुनजो माउ हुनखे चईंदी, पीउ हुनखे चईंदो, वॾी भाउ भेण हूंदा उहो हुनखे चईंदा। ऐं इहो ई कमु हुनजो पीउ कोई कमु करे ऐं बिखेरो करे हली वञे त छा चईंदा कि कोई ॻाल्हि कोन्हे, पापा खे कमु हुयो ईअं त, हो त तव्हां न चईंदव कि पापा बिखेरो छो थो करे हली वञे। पापा खे नौकरी धंधे ते वञिणो आहे त ॿारनि खे बि पढ़ाई करणु वञिणो, माउ खे बि पंहिंजो कमु करणो, मां बसि इहे कमु कंदी रहे, बिखेरो करिणो आहे समेटे, उहो त करे, लेकिन अकुल बि त सिखणो आहे न। अॼु पीउ ठहिण मतिलबु पीउ ठहिण सां अकुल अची वेंदो, त पीउ खे केरु चए, ससु सहुरो त तव्हां अलॻि था रहो, पोइ त पीउ खे बि त ॿारनि खे चइणो पवंदो न, भई पापा तव्हां रोज़ रोज़ ईअं करे था वञो। हुनजी माउ चईंदसि तोखे वॾनि सां ॻाल्हाइण जी तमीज़ कोन थी, हीअं कोन थी, कोई ॻाल्हि कोन्हे, पीउ करे हो त समेटबो न आहे छा, ऐं उहो नंढो करे वञे त उहो मतिलबु हुनखे मैनर्स न आहे। उहे ई शादीशुदा थी वञे, पीउ थी वञे त भई उहा ॻाल्हि ई ठीकु आहे, ही किथां जो लॉजिक आहे? आत्मा में संस्कार सुठा विझणा खपनि न। त बाबा जो असांखे चईंदा आहिनि कि त दुनिया में ई थींदो आहे न, भई वॾो कोई ग़लती करे त कोई चए हुनखे, पोइ माण्हू सोचदा आहिनि भई कोई वॾो हुजे त हिनखे चए, असां कीअं चऊं। त इहे बाबा असांखे चवनि था, इहे ख़ुदि समझदारी धारण करणी आहे असांखे। त बाप दादा ॿारनि जी चित्राई ॾिसनि पिया, यादि अची वियो न पंहिंजो खेल, सभिनि खां वॾी ॻाल्हि ॿियनि जा अवगुणनि खे ॾिसणु, चाहे नंढो हुजे चाहे वॾो हुजे, अवगुण त अवगुण थींदो आहे, लेकिन असांखे छा करिणो आहे, असांखे न नंढे जो अवगुण ॾिसणो आहे न वॾे जो अवगुण ॾिसणो आहे। अगरि तव्हां ॾिसंदा आहियो त जीअं त खेल कंदा आहियो, बाबा चवनि था कि पंहिंजो खेल यादि अची वियो, चेक करो इहे खेल खेॾंदा आहियो छा तव्हां, ॿियनि जा अवगुण ॾिसणु, ॼाणणु, हिनखे ॾाढो होशियार ई सम्झंदा आहिनि, है न? कई ॿार चईंदा आहिनि कि न बाबा असां सिर्फ़ु ॼाणंदा आहियूं कि हुनमें ये कमी थी, बाबा सां ई डिस्कस करणु लॻी वेंदा, बाबा ॾिसो इहे हीअं था करनि, इहे हीअं था करनि, असांखे पतो आहे, मतिलबु बाबा खे ॿुधाईंदा आहिनि या हिक ॿिए खे ॿुधाईंदा, फलाणो ईअं कंदो आहे, फलाणो ईअं कंदो आहे, फलाणो ईअं कंदो आहे। त सभिनि खां वॾी ॻाल्हि ॿियनि जा अवगुण ॾिसण, ऐं कई माण्हुनि खे अगरि अवगुण सम्झ में अची वेंदो आहे न त उहो ख़ुदि खे ॾाढो होशियार सम्झदो, कि मां ॾाढो होशियार आहियां, मूंखे पतो आहे कि हिननि में इहा कमी आहे, उहे हिन ॻाल्हि खे नॉलेजफुल सम्झी वठंदा आहिनि। अॼु अगरि कंहिंमें सम्झो कोई अवगुण आहे ऐं चार माण्हू वेठा न हुननि हिकु जज करे छॾियईं कि हिनजी ग़लती आहे, ऐं उहो ॿुधाए थी सभिनि खे, हा हुन न हीअं कई हीअं कई, सभु माण्हू हुनखे होशियार सम्झंदा आहिनि कि अरे वाह तूं त ॾाढो होशियार आहे, जल्दी पहचाने वई आहे हुनखे, ऐं उहो इंसान बि ख़ुदि खे नॉलेजफुल सम्झण लॻी वेंदो आहे। इहे अज्ञान काल में, ज्ञान में बि हीअं कई माण्हू सम्झंदा आहिनि, लेकिन बाबा असांखे छा था चवनि, ॼाणण अर्थात बदिलण। बाबा असांखे हमेशह छा चईंदा आहिनि, शुभभावना ॾे। अगरि तव्हांखे पतो बि आहे फलाणो अहिड़ो आहे, फलाणा माउ पीउ पंहिंजे ॿार सां ग़लति था करनि, ॿार खे दॿाइण जी कोशिश था करनि, ॿारनि सां ग़लति व्यवहार था करनि, हा? त असांखे छा करिणो आहे, सभु ठीकु थी वेंदो, इहे चइण में ॾिसो मन में बि केॾी शांती अची वई, है न?
ॿार जे मथां माउ पीउ फालतू फालतू चिल्लाइनि था, त ॿारनि खे ॾिसी करे ऐं ॿुढनि खे ॾिसी करे त हर हिक जो खून खोलंदो आहे कि वीचारे ॿार खे ॾिस कीअं था करनि, न त माउ पीउ केॾा ख़राब आहिनि। ऐं कोई ॿुढनि सां बि करे न त बि हिन जा ॿार केॾा ख़राब आहिनि। पहिरियों माउ पीउ ख़राब आहिनि, पोइ ॿार ख़राब थी। त अगरि असां सोचूं, कई बार ॿारनि जी बि ग़लती हूंदी आहे, कई बार बुजुर्ग जी माउ पीउ जी बि ग़लती हूंदी आहे न, हमेशह हिक जी ग़लती न हूंदी आहे। असां हिन ॻाल्हियुनि में वञूं ई न। असांखे अगरि तव्हांखे नज़र बि अची वियो भई इहो ठीकु न आहे, कोई तव्हांखे चए थो त हुननि जे लाइ संकल्प करो, सभु ठीकु थी वेंदो। हुननि खे बि विहारे करे चओ ठीकु आहे, इहा प्रॉब्लम आहे न, चलो असां परमात्मा खे यादि करे संकल्प था करूं, हुननि आत्माउनि जो बि नेचर ठीकु थी वेंदो, सभु ठीकु थी वेंदो। बसि इहे संकल्प करो, इहो थियो बदिलण में सहयोग, है न। त बाबा असांखे चवनि था ज्ञान मार्ग में ॼाणण मतिलब ॿिए खे बदिलण। अगरि ॼाणो बि ॿ घड़ी जे लाइ नॉलेजफुल ठही वियो, लेकिन नॉलेजफुल ठही करे छा कयो? नॉलेजफुल ठही करे छा कयो? नॉलेज खे लाइट ऐं माइट चइबो आहे न। ॼाणे त वठो कि अवगुण आहे, लेकिन नॉलेज जी शक्ति सां पंहिंजे व ॿियनि जे अवगुणनि खे भस्म कयो। नॉलेज खे लाइट ऐं माइट चईंदा आहिनि। नॉलेजफुल थियण मतलब असां ख़ुदि खे नॉलेजफुल करे चईंदासीं जॾहिं असां में सम्झ बि हूंदी ऐं जॾहिं असां उन्हनि खे शक्ति ॾेई करे उन्हनि खे परिवर्तन करण में मददगार बि थींदासीं। तॾहिं सम्झो कि तव्हां नॉलेजफुल आहियो। सम्झो? बाबा चवनि था कि नॉलेज जी शक्ति सां नॉलेजफुल कॾहिं कहलाईंदासीं जॾहिं असां में नॉलेज बि हूंदी ऐं असां उनखे ख़तमु करण में उनखे शक्ति बि ॾेई सघंदासीं, परिवर्तन करे सघंदासीं। तॾहिं असां ख़ुदि खे नॉलेजफुल चई सघंदा आहियूं। अगरि असां में नॉलेज आहे कि फलानो में इहो संस्कार ठीकु न आहे, इन जी जॻह बाबा हीअं चईंदा आहिनि, लेकिन अगरि असां उनखे परिवर्तन करण जी शक्ति नथा ॾेई सघूं, सहयोग नथा करे सघूं, त मतिलबु असां नॉलेजफुल न आहियूं। बदिले के व बदिलो जे ॾेखारियो व बदिले छॾियो। छा कयो? ख़ुदि बदिली करे ॿियनि खे बदिले करे ॾेखारियो या ॿियनि जी मदद कई। अगरि नॉलेज जी लाइट माइट खे कार्य में न लॻायो त उनखे ॼाणण वारो चईंदासीं कि ॼाणंदो आहे लेकिन नॉलेजफुल न आहे। छो जी नॉलेजफुल में लाइट ऐं माइट ॿई अची वेंदी आहे। नॉलेज खे लाइट माइट चईंदा आहिनि न, जीअं अज्ञानी मनुष्य चईंदा आहिनि न, कंहिंखे बि ज्ञान ॾियो न त अक्सर करे माण्हू चईंदा आहिनि कि हा ईअं न करिणो खपे, इहे सही था चवनि। लेकिन अज्ञानियुनि में भले माण्हू चए असांखे सभु पतो आहे, असांजो गुरू बि ईअं चईंदो आहे, असांजो फलानो बि ईअं चईंदो आहे, असांजे शास्त्रनि में बि लिखियलु आहे, लेकिन उन्हनि में शक्ति न आहे उनखे धारण करण में। ऐं असां छा कंदा आहियूं, जी गीता में लिखियलु आहे न, काम मां शत्रु। अॼु अगरि तव्हांखे कोई चए न कि तव्हां त शास्त्र बि न पढ़ंदा आहियो, त चओ असां प्रैक्टिकल कंदा आहियूं, सिर्फ़ु पढ़ंदा न आहियूं। उहो ज़्यादा ई तव्हांखे चए न गीता में इहे लिखियलु आहे, गीता में इहे लिखियलु आहे, हुनखे चओ गीता में लिखियलु आहे न काम मां शत्रु आहे, तव्हां विकार खे छॾियो, चुप थी वेंदो। हुनखे चओ असां गीता प्रैक्टिकल जीवन में, गीता जो हर शब्द जीवन में धारण करे हलूं था।
वो तव्हांखे हिकु शब्द न चईंदो। काम विकार जी ॻाल्हि ॿुधी त वैसे ई माण्हू चुप थी वेंदा आहिनि, है न। एतिरी असां में बाबा की नॉलेज धारणा अगरि तव्हां बाबा जी ॾिसो न, जो बाबा पंहिंजी शक्ति सां तव्हांजे जीवन में परिवर्तन कयो आहे, त कोई माण्हू असांखे चई न सघे। लेकिन दुनिया वारा माण्हू सिर्फ़ु शास्त्र पढ़ंदा आहिनि, सम्झंदा बि न आहिनि, धारण बि न करे सघंदा आहिनि, छो जो उन्हनि जा अलाए पंडित अलाए शास्त्र चईंदा उन्हनि खे सम्झ में त ईंदो न आहे। कृष्ण सुदर्शन चक्र घुमाए करे असुरनि जो गलो कटे न। असां ख़ुदि प्रैक्टिकल कंदा आहियूं। सुदर्शन चक्र मतिलबु ख़ुदि मां कीअं हुयमि सतयुग में, जॾहिं मां परम धाम में हुयमि, सतयुग में हुयमि, त मां कीअं हुयमि, उन पोइ मां कीअं ईअं ठही आहियां। इहे नॉलेज धारण करे मां पंहिंजे सारे असुरी स्वभाव संस्कार खे नाश कयो आहे। इहे नशो हुजिणो खपे, तॾहिं तव्हां कंहिंखे बि चुप कराए सघंदा आहियो। मतिलबु कंहिंखे बि चई सघंदा आहियो कि असां शास्त्र सिर्फ़ु पढ़ंदा न आहियूं, लेकिन असां त उन्हनि खे धारण करे हलूं था। त बाबा चवनि था नॉलेज जी लाइट माइट खे कार्य में न लायो त छा कयो। उन्हनि खे ॼाणण वारो चईंदासीं, नॉलेज छो चईंदासीं, है न। सिवाय नॉलेज जी लाइट माइट खे यूज़ करण जे उहो ॼाणण ईअं ई आहे जीअं द्वापर युगी शास्त्रवादियुनि खे शास्त्रनि जी नॉलेज आहे, है न। अगरि असां बि बाबा जो ज्ञान धारण नथा करे सघूं, चऊं सभु था, त असां बि कीअं थी वेंदासीं, द्वापर युगी शास्त्रवादियों जी शास्त्र जी नॉलेज ॾींदा आहिनि न, ईअं असां थी वेंदासीं। त उहे संस्कार हाणे ई था पवनि न। बाबा कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि न, जॾहिं तव्हां उहा कमु कंदा आहियो न, त तव्हां जीअं शूद्र कुल जा थी वियो। त मतिलबु शूद्र कुल में बि जो बि कम थींदा आहिनि न, उन जो बीज हाणे ई असां बोयूं था। त कोई अगरि सम्झो सेंटर ते बि ईंदो आहे, ज्ञान योग बि कंदो आहे, ऐं विकार में बि वेंदो आहे। वैसे त ज्ञान विकार में वेंदो त बुद्धि में त वेंदो न, लेकिन त बि अगरि अची करे मुरली क्लास में वे, योग में वे, ऐं विकार में बि वेंदो हुजे, त अहिड़ा माण्हू आहे न, जीअं भक्ति मार्ग में आहे न, माण्हू तीर्थनि ते वञी करे बि गंद कंदा आहिनि न, अहिड़ा माण्हू जीअं उनजो बीज था बोयनि। त दुनिया में जो माण्हू ग़लति कमु करनि था न, उनजो ज़िम्मेवार उहो न आहियूं असां। हाणे ब्राह्मण कुल में ई बाबा जो ठही करे बि अगरि असां कुझु बि ग़लति कमु करूं था, त जीअं सम्झो कि द्वापर कलयुग में जो ग़लति रीति रस्म शुरू थी, उहो असांजे कारण आहे। अगरि हिते ब्राह्मण कुल में अगरि कोई जे भेण समर्पित थींदी आहे न, त कई बार पहिरियों त न थींदो हुयो, हाणे किथे किथे अगरि तव्हां असां उहो नथा करूं, लेकिन अगरि ब्राह्मण कुल में बि अगरि कोई चए थो कि हा हीअ भेण ज़्यादा खणी आई लौकिक घर मां, हिन करे हिनखे ॾाढो मान ॾींदा आहिनि, त इहे जीअं द्वापर कलयुग में अगरि जेकी नुंहुं ॾाढो दहेज खणी अचे, उनखे अगरि ज़्यादा मान मिले, त हुनजो बीज असां हाणे ई था बोयूं, है न। ब्रह्मा बाबा त चईंदा आहिनि न, मम्मा कुझु बि न खणी आया, लेकिन मम्मा अॻियां निकिरी आया। लेकिन कई बार थींदो आहे न, ब्राह्मण परिवार में बि अगरि कोई केरु दीदी ज़्यादा अगरि दहेज खणी आई पंहिंजे लौकिक घर मां, मतिलबु मिलंदो आहे न हर हिक खे जॾहिं समर्पित थींदा आहिनि, त अगरि उन दीदी खे ज़्यादा ई मान मिले थो, ऐं जेका पुरुषार्थ में तीव्र आहिनि, अगरि उन्हनि खे एॾो मान नथो मिले उन सेंटर में, त जीअं दुनिया में माण्हू ईअं कंदा आहिनि न, उनजो बीज असां ई था बोयूं।
तो जो बि दहेज जे कारण जो बि माण्हू कंहिंखे उल्टो सुल्टो चईंदा आहिनि या उहा, त उहो जीअं हाणे असां करूं था, इन करे न ब्रह्मन ठही करे त पंहिंजो हर संकल्प, हर बोल, हर कर्म ॾाढो सावधानी सां करो, न त द्वापर कलयुग में बि पोइ असांजो ऐं असांजे कारण ॿियनि जो जीवन बि ओड़ो थी वेंदो। त बाबा चवनि था, अगरि तव्हां हाणे ज्ञान त ॾियो था, लेकिन तव्हां में शक्ति न आहे ॿियनि खे धारण कराइण जी, परिवर्तन कराइण जी, त जीअं तव्हां द्वापर युगी शास्त्रवादियुनि खे शास्त्रनि जी नॉलेज ॾींदा आहिनि न, ईअं थी वेंदो। ईअं ॼाणण वारनि सां अवगुण खे न ॼाणण वारा ॾाढा सुठा। भई अगरि तव्हां कंहिंमें ॾिठो कि न कोई गुस्सो कंदो आहे, त बाबा त असांखे छा चईंदा आहिनि कि तव्हांखे हुनजे लाइ शुभकामना करणी आहे, शांति जो दान ॾियणो आहे, ऐं मन में ई रखो, बुद्धि में असांजी इहा हुजे कि शांत आत्मा आहे। अगरि तव्हां हुनखे शांत नथा करे सघो, तव्हां हुनजो अवगुण नथा ख़तमु करे सघो, त दिमाग़ में ई न लायो कि उहो गुस्सो कंदो आहे। न श्री बाबा अॼु असांखे छा था चवनि, अवगुण ॼाणण वारा अगरि कंहिंखे मदद न कंदा आहिनि ऐं बुद्धि में रखी वेहींदा आहिनि, हिक ॿिए खे चईंदा रहंदा आहिनि, त हुन खां त उहो सुठो जेका अवगुण ॼाणंदो ई न हुजे। हुनखे पतो आहे इहो गुस्सो कंदो आहे, लेकिन उहो पंहिंजी बुद्धि में रखी वेठो आहे कि ॾाढो सुठो आहे, ॿियनि खे बि ॿिया बि कोई पुछे त चवनि न ॾाढो सुठो आहे। छो जो उहो हुनजी मदद न करे सघंदो आहे, त फैलाए बि छो। ब्राह्मण परिवार में आपस में अहिड़ी आत्माउनि खे हसी में बुद्धू सम्झी वठंदा आहिनि। भले तव्हांखे माण्हू चवनि कि इहो बुद्धू आहे, हिनखे सम्झ कोन अथसि, ॾिस इहो भाउ भेण ईअं कमु करे थो त इहो अहिड़ो थी वियो न, तव्हां चओ अलाए मूंखे पतो न आहे, मुंहिंजे लाइ त इहा शुद्ध आत्मा आहे, ॾाढी सुठी आत्मा आहे। बसि माण्हू चईंदा अरे इहे त सॼो ॾींहुं बसि बाबा ऐं मुरली ऐं ईअं कंदी, हिनखे त कोई सम्झे ई कोन थो, बुद्धू आहे इहे, है न। अगरि 2-3 ॼणा माण्हू मिलनि न ऐं ईअं डिस्कस करनि कि हिन प्रोग्राम में हीअ कमी आहे, हीअ दीदी हीअं चईंदी आहे, हीअ भेण हीअं आहे, अगरि तव्हां चुपचाप वेही रहो, तव्हां चओ अलाए मूंखे पतो ई न आहे, त तव्हांखे माण्हू छा चईंदा, अरे त बुद्धू आहे बुद्धू, बसि सॼो ॾींहुं बाबा बाबा कंदी रहंदी आहे, बसि सेवा कई बाबा बाबा ऐं ईअं कोई, है न। लेकिन तव्हां कंहिंजी श्रीमत फॉलो था करो, बाबा जी, है न। हीअं न कि हा भई असां ब्राह्मण, सभु ब्राह्मण ई त वेठा आहियूं, मतिलबु उहो कुझु कंहिंजे अवगुण बि ॾिसनि था, कंहिंजी बुराई बि करनि था, कंहिंजी कमी बि ॾिसनि था, त उहो सही न आहिनि। उन समय उहो शूद्र कुल जा आहिनि, तव्हां ब्राह्मण आहियो। अगरि कोई 24 घंटे वाइट ड्रेस पाए करे रहे, सेंटर ते रहे, बैच में पाए करे रहे, ख़ुदि खे ब्रह्मा कुमार कुमारी चए, या घर गृहस्थी में बि, लेकिन जंहिं समय उन कंहिंजी बुराई कई, हुन कंहिंजो अवगुण ॾिसी करे हिक ॿिए खे फैलायो, अंदरि शुभ भावना न रही, उन समय वो भले ही सेंटर ते रहण वारो, मधुबन में रहण वारो, घर गृहस्थी में रहण वारो ब्राह्मण हूंदे हुए बि वो कहिड़े कुल में अची वियो, शूद्र कुल में, है न। त इहे असांखे ॾाढो ध्यानु रखिणो आहे। त बाबा जी असांखे चवनि था कि अवगुण ॾिसी करे परिवर्तन करण जी शक्ति न आहे, त अवगुण न ॾिसण वारो ॾाढो सुठो आहे। भले उनखे ब्राह्मण परिवार में माण्हू हसी में बुद्धू चवनि, आपस में चईंदा आहिनि न कि तूं त बुद्धू आहे, कुझु ॼाणंदो ई न आहे, ॾिस इहा दीदी ग़लति कमु करे थी न, बाबा ईअं थोरी चईंदा आहिनि, है न। अॼु दीदी अगरि किथे गुस्सो कयईं, कुझु उल्टो सुल्टो खाई छॾियईं, त माण्हू छा चईंदा कि अरे दीदी ॿाहिरां जी चीजूं खाए थी, इहा दीदी त गुस्सो थी करे। बाबा त चईंदा आहिनि हीअं न करो, है न। दीदी त स्टेज ते वेठी हूंदी आहे, वेठा हूंदा आहिनि न, त अगरि दीदी कुझु ग़लती कई, साम्हूं ॿारनि ॾिठो, त सभिनि छा कंदा,
हा उते दीदी त न ईअं पई करे, लेकिन दीदी बि त स्टूडेंट आहे, हुन त ग़लती कई, तव्हांजो कमु छा आहे? हुन समय उहो दीदी न ॾिसो, तॾहिं त बाबा चईंदा आहिनि हर हिक खे आत्मा ॾिसो, आत्मा ॾिसो न कि आत्मा में इहो संस्कार आहे त असांखे हिननि खे सहयोग ॾियणो आहे, शुभ भावना शुभकामना ॾियणी आहे। भले उहा दीदी पंहिंजो घर बार छॾे आई आहे, हुन सभु कुझु त्यागे करे तव्हांखे रोज़ु सेंटर ते वेही मुरली ॿुधाए थी, हुन इहे स्टेप त खईं, लेकिन अवगुणनि जो पुरुषार्थ त कंदी हूंदा न उहा दीदी जी आत्मा बि, है न, हुन में थोरी अञा संपूर्ण थी आहे, न त उहा दीदी जी आत्मा त हली वञे एडवांस पार्टी में। त ईअं न की उहा दीदी त हीअं कंदी आहे असांजी, हीअं कंदी आहे, मतिलबु उन्हनि में उहा अवगुण कमज़ोरी आहे, त तव्हां सभिनि खे उन्हनि जे बारे में डिस्कस न करे उन्हनि खे शुभ भावना शुभकामना ॾेई करे उन्हनि खे शक्ति ॾियणी आहे, है न। बाबा खे तव्हां यादि करे उन आत्मा जे लाइ शुभ भावना शुभकामना करो, उन्हनि जी अवगुणनि खे धारण थोरी करिणो आहे। उहे जीअं तव्हांखे योग जी शक्ति ॾींदा आहिनि त तव्हांखे बि ॾियणी आहे, उन्हनि जे लाइ मनसा सेवा करणी आहे। हिते सभु आत्मायूं आहियूं, उहो त निमित मात्र असां उन्हनि खे दीदी दादी चईंदा आहियूं, वॾा चईंदा आहिनि, लेकिन हर हिकु आत्मा पुरुषार्थी आहे। त आपस में डिस्कस करण सां त हुन आत्मा जे लाइ शुभ भावना शुभकामना ॾियो, है न। त बाबा चवनि था कि न अवगुण ॾिसंदव, न धारण कंदव, न वाणी द्वारा वर्णन कंदव, पर चिंतन करण जी लिस्ट में न अगरि कंदव त पर चिंतन करण जी लिस्ट में अची वेंदव, ऐं वायुमंडल खे बि ख़राबु कंदव। सोचो तव्हां ब्रह्मन ठही करे अगरि कंहिंजे अवगुणनि जो चिंतन कयो त जीअं तव्हां हुन अवगुण में शक्ति था भरो, हुन आत्मा खे तव्हां नेगेटिव शक्ति था ॾियो, जंहिंसां हुनजो अवगुण ॿियो वधी वञे। इहे सूक्ष्म ॻाल्हियूं ॾाढी गहरी हूंदियूं आहिनि, पोइ हुनजो बोझ तव्हां ते पवंदो, है न। सम्झो अगरि तव्हां ॾिठो कि फलानो क्रोध कंदो आहे, अगरि तव्हां बाबा तव्हां में आत्मा में शक्ति त आहे, अगरि तव्हां उन जे बारे में चिंतन कयो, हिक ॿिए खे बि ॿुधायो ऐं उनखे उन दृष्टि सां ॾिठो कि इहे त क्रोधी आहे, त जीअं तव्हां हमेशह उनखे क्रोधी जी दृष्टि सां ॾिसंदा आहियो न, त जीअं उन में क्रोध करण जी शक्ति ॾींदा आहियो, ऐं हुनजो अगरि उहो अवगुण वधी वियो त हुनजो बोझ तव्हां ते पवंदो। केॾी गहरी ॻाल्हि आहे न। हिन करे बाबा चवनि था कि गंदगी ॾिसो ई न। सिंपल सी ॻाल्हि आहे, अॼु अगरि तव्हां पंहिंजे घर में किथे कचिरो ॾिसंदा आहियो त छा कंदा आहियो? फटाफट साफ़ु कंदा आहियो। त अवगुण बि किचिड़ो आहे न, हुन हिकु आत्मा में किचिड़ो आहे त दुनिया में फैले थो न, तंहिंखां सुठो त हुन आत्मा में उहो किचिड़ो ई भस्म करे छॾो, है न। हुन आत्मा में उहो किचिड़ो ई, त बाबा चवनि था चेक कि उन आत्मा मां उहो अवगुण ख़तमु कंदा, मतिलबु दुनिया मां ख़तमु कंदा। अगरि ॾिसंदा बि आहियो त मास्टर ज्ञान सूर्य ठही किचिड़े खे जलाइण जी शक्ति आहे, त शुभ चिंतक ठहो। केॾी वॾी ज़िम्मेवारी आहे। अॼु हीअं न सोचो तव्हांजे घर में, तव्हांजे परिवार में अगरि कोई आत्मा हूंदी तव्हांजे आसपास, सम्झो अॼुकल्ह माण्हू ॿारनि जी शिकायत कंदो आहे न, ॿार मोबाइल ॾिसंदा रहंदा आहिनि, मोबाइल ॾिसी रोटी खाईंदा आहिनि, त तव्हां इहा ई ज़िम्मेवारी खणी छॾियो, है न। हुनखे ईअं न ॾिसो कि ॾिसी मोबाइल ॾिसी रोटी थो खाए, या हुनखे ॾियो भई कि वठि भई तूं चुपचाप वेह, वठि मोबाइल वठि और रोटी खा, असांखे कमु करणु ॾे। तव्हां छा चाहींदा आहियो? कि उहो तव्हांखे कमु बि करणु ॾे, उहो मोबाइल में न ॾिसे, रोटी बि खाए, है न। इहे ई चाहींदा आहियो न। त तव्हां इहे संकल्प करो कि आत्मा बिना मोबाइल टीवी ॾिसे भॻवान जी यादि में शांति सां रोटी थी खाए।
मोबाइल ऐं टीवी ॾिसी रोटी खाइण जो संस्कार आदत ही न पूरी दुनिया में ही ख़त्म थी वञे। करे सघंदा आहियो, है न? ॾिसो तव्हांजे अंदरि ॾाढी शक्ति आहे। तव्हां पूरी दुनिया जे लाइ संकल्प करो कि तव्हां पंहिंजे ॿारनि मां अगरि परेशान आहियो कि ये मोबाइल टीवी ॾिसी रोटी खाईंदा आहिनि, त अॼु खां उहो न सोचिजो। ये संकल्प जो बीज बोयो ऐं हिन में रोज़ बाबा खे यादि करे, उन में बाबा जी खे यादि करे वो संकल्प करूं, बाबा जी यादि में उन संकल्प की पूरे विश्व में फैलायूं कि अॼु खां कोई भी आत्मा टीवी मोबाइल ॾिसी रोटी न खाईंदी, भगवान खे यादि करे खाईंदी। पोइ तव्हां इहे संकल्प कंदा वञो रोज़। पोइ चाहे तव्हांजे ॿार सभिनि जे लाइ कयो आहे त उन में तव्हांजे ॿार जी आत्मा बि अची वई, बाबा जी ॿार जी जेकी आत्मा तव्हां वटि आहे, है न? इनखे चइबो आहे मनसा सेवा, इनखे चइबो आहे शुभ भावना, इनखे चइबो आहे अवगुण न ॾिसी करे मास्टर ज्ञान सूर्य ठही उन संस्कार खे पूरी दुनिया में ई ख़तमु करे छॾियो, किचिड़े खे, है न? इहे तव्हां ॾिसो तव्हां में या ॿियनि में कोई बि अवगुण, माण्हू परेशान थींदो आहे इन खां त इहे संकल्प करे न कि पूरी दुनिया मां इहा आदत ख़तमु थी वञे। कोई कंहिंजे पीअण खाइण सां परेशान आहे त संकल्प करो बाबा खे यादि करे कि पूरी दुनिया मां इहे पीअण खाइण बंदि थी वञे, पूरी दुनिया मां इहा ग़लति कमु माण्हू जो कंदा आहिनि, ॿारनि सां कंहिं बि कारण कंदा आहिनि, चाहे उन्हनि जो हिसाबु किताबु आहे, चाहे छोरी जी ग़लती आहे या छोरे जी ग़लती आहे, असांखे हिन में वञिणो ई न आहे। असांखे छा करिणो आहे? मां मास्टर ज्ञान सूर्य आहियां ऐं पूरी दुनिया मां ई इहे ग़लति कमु ख़तमु थो थींदो वञे, पूरी दुनिया मां ई इहा कैंसर जी बीमारी ख़तमु थी थींदी वञे। ये संकल्प करो, इनखे चइबो आहे मास्टर ज्ञान सूर्य ठही किचिड़े खे जलाइण। बजाए तव्हां इहे सोचो अरे फलाणे खे कैंसर थी वियो, छा थींदो, कीअं थींदो, अरे पूरी दुनिया मां ई कैंसर जी बीमारी ख़तमु थी वञे। त शुभ चिंतक ठहो, बुद्धि में जरा बि किचिड़ो हूंदो त शुद्ध बाप जी यादि टिकी न सघंदी। हा, अॼु बाबा चई न मुरली में मनमना भव ठहिण में विघ्न छो ठही पवंदा आहिनि। इहे संकल्प श्री मनमना भव ठहिण लाइ असांखे संकल्प करिणो आहे, ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करिणो आहे। ऐं असांखे इहे संकल्प अचे थो अरे मुंहिंजो ॿार त मोबाइल टीवी ॾिसी खाईंदो आहे, हिन जी अखियूं न ख़राबु थी वञनि, हीअं न थी वञनि, एॾा सारा लंबा चौड़ा संकल्प अचनि था जेका त असां इहे संकल्प करूं कि अॼु खां कोई बि आत्मा मोबाइल टीवी ॾिसी रोटी न खाईंदी। त जीअं तव्हां हुनखे ॾिसी संकल्प कयो न, हुनखे रोटी बि ॾियो ऐं हीअं न चओ वटि खा, इहे त वेंदो मोबाइल टीवी ॾिसी खाईंदो आहे, न। मन में संकल्प करो, हुनजी आत्मा खे ॾिसी बाबा खे यादि करे रोटी ॾियो न, जॾहिं हुननि खे कि इहे मोबाइल टीवी ॾिसी रोटी न खाईंदो, मुंहं सां न चओ, मन सां चओ, बाबा खे यादि करे। पोइ हिन सां हाणे जेतिरा ॾींहं बि तव्हां शुद्ध संकल्प करो, ज़रूरी न आहे बीज मां फल अॼु ई निकिरी अचे। संकल्प स्ट्रॉन्ग हूंदो, बाबा जी यादि सुठी हूंदी त जल्दी फल निकिरी ईंदो, है न? कि भॻवान जी यादि में शांती सां रोटी खाइण वारी आत्मा आहे हीअ। त बुद्धि में जरा बि किचिड़ो न हुजणी खपे, न त असांखे कहिड़ो घाटो पइजी वेंदो आहे, बाबा जी यादि न रहंदी आहे, प्राप्ति करे न सघंदा। गंदगी खे धारण करण में जी हिकु बार अगरि आदत विझी छॾी त बार बार बुद्धि गंदगी जी तरफ़ न चाहींदे हुए बि हली वेंदी। कई बार न माण्हू हूंदा आहिनि न, त असांखे कीअं डपु लॻंदो न, अरे अरे हीअ माई आई आहे, हीअ अहिड़ी आहे, हीअं कंदी आहे। संबंधनि में ई हूंदो आहे, माण्हू संबंधनि सां बि रिझंदा आहिनि न। कई माण्हू कंदा आहिनि न उल्टो सुल्टो कम बि कंदा आहिनि, कुझु उल्टो सुल्टो चई बि वेंदा आहिनि,
मतिलबु उहो संस्कार दुनिया में आहे, उहा आदत दुनिया में आहे। तव्हां हाणे विश्व पिता जो ॿारु आहियो त सम्झो कि तव्हां वटि अहिड़ी आत्मा आई आहे जंहिंमें इहा आदत आहे। तव्हां घरु वेठे ॾाढी सर्विस करे सघंदा आहियो, ज़रूरी न आहे ॿाहिरि वञी भाषण करणु ज़रूरी आहे। सम्झो तव्हांजो कोई संबंधी में कोई ख़राबु आदत आहे, उहो तव्हांजे साम्हूं अचे न, तव्हां हुनजी ख़राबु आदत खे दिमाग़ में न रखिजो, संकल्प कजो इहा आत्मा शांति सां आई आहे, पंहिंजो कमु करे शांति सां हली वेंदी। इनखे चइबो आहे काली रूप। बाबा चईंदा आहिनि न काली रूप मतिलबु कि जॾहिं उहा आत्मा असांजे साम्हूं ईंदी न, तेसि ताईं त हुनजो उहो अवगुण न असां ते न ॿिए ते हावी थींदो, उहो मर्ज थी वेंदो। मतिलबु तव्हांजे साम्हूं कुझु ग़लति बि न चईंदी, ग़लति बि न कंदी, ॾाढी सुठी मिठी आत्मा थी वेंदी, सतो प्रधान। छोजी असांजी दृष्टि ओड़ी आहे, असां मन में उहो संकल्प कयो आहे कि शुद्ध आत्मा आहे, ॾाढी सुठी आत्मा आहे, ये पंहिंजो शांति सां कमु करे शांति सां हली वेंदी, कंहिंखे कुझु बि न चईंदी। त हिन सां तव्हां पंहिंजी शक्ति खे बि ॼाणे सघंदा आहियो कि केतिरो तव्हां में शक्ति आई आहे, केतिरो तव्हां बाबा खे यादि करे शुद्ध संकल्प करे कार्य खे सफल कंदा आहियो। न थिए त हारजो न, वापसि करो, कनेक्शन जोड़ो। बाबा चवनि था कि अगरि तव्हां हाणे धारण करे छॾियो न, अरे वरी आई आहे, कुझु ग़लति कमु न करे, वरी कुझु चए न, त बार बार तव्हांखे उहा गंदगी जी तरफ़ न चाहींदे हुए बि वेंदा रहंदा, ऐं रिज़ल्ट छा थींदी, उहो नेचुरल संस्कार थी वेंदो। पोइ उन संस्कार खे परिवर्तन करण में महिनत ऐं समय लॻी वेंदो आहे न। कहिड़ी सूक्ष्म ॻाल्हियूं आहिनि, ऐं इहे अगरि ॻाल्हियूं असां सम्झी वियासीं ऐं धारण करे वरितोसीं त पुरुषार्थ केॾो सहज थी वञे। हाणे कोई बि आत्मा संपन्न थी वञे, सिर्फ़ु पाण सां हिकु ई प्रॉमिस करिणो आहे, अगरि कंहिंजो अवगुण ॾिसणो आहे त हुनखे परिवर्तन करण जी शक्ति ॾियणी आहे। अगरि परिवर्तन करण जी शक्ति न ॾेई सघंदा आहियो, सहयोग न ॾेई सघंदा आहियो, त ॾिसंदे हुए बि न ॾिसो, है न। कम से कम हुन जे लाइ ग़लति न सोचो। अगरि तव्हां पंहिंजे ॿारनि जी आदतियूं सुधारण जे लाइ, मतिलबु बाबा जे ॿारनि जी, हुननि खे परिवर्तन करण जी शक्ति न ॾेई सघंदा आहियो, त अॼु खां पंहिंजे ॿारनि में कोई बि अवगुण ॻाल्हि ॾिसिजो ई न। बसि इहे ई यादि रखो कि इहा ॾाढी सुठी आहे आत्मा आहे, बसि। फालतू में उन्हनि जे माण्हुनि खे फैलाईंदा रहंदा आहियो, मुंहिंजो ॿारु ईअं कंदो आहे, पढ़ंदो न आहे, हीअं आहे, हूअं आहे, ज़िद्दी आहे, रोईंदो रहंदो आहे। छा फ़ाइदो जॾहिं तव्हां डॉक्टर थी करे इलाजु नथा करे सघो। अॼु के डॉक्टर वटि माण्हू, बीमार माण्हू वञे त डॉक्टर हुनजो ट्रीटमेंट कंदो न। अगरि डॉक्टर बि चए अरे वीचारो ॾाढो बीमार आहे, हिनजी अखियूं ख़राबु थी वई अथसि, हिनजो इहो थी वियो अथसि, इहो थी वेंदसि, त माण्हू बि चईंदा अरे तूं वटि आई त तूं ट्रीटमेंट करेसि हा न हुनजो। त तव्हां चओ त असां ब्रह्मा कुमार कुमारियूं आहियूं, असां भॻवान खे यादि कंदा आहियूं, असां भॻवान सां गॾु उथंदा आहियूं, वेंदा आहियूं। कंहिंजे दुख, कंहिंजे अवगुण, कंहिंजी बुरी आदतुनि खे अगरि असां चेंज नथा करे सघूं, हुननि खे सहयोग नथा ॾेई सघूं, त कम से कम फैलायूं त न, है न। त माण्हू त इहे चईंदा न कि तव्हां चईंदा आहियो न ईअं कर, गुस्सो न ईंदी, ईअं कर, बुरी आदतियूं ख़तमु थींदियूं, हिननि खे सेखारियो हाणे। त इहे ई बाबा चवनि था कि इहे ई हाणे कंहिंजी बि अवगुणनि जी तरफ़ तव्हांजी बुद्धि न वञे। अगरि बुद्धि वेंदी आहे त वई आहे त हुनखे मूंखे ख़तमु करिणो ई आहे, इहा पुरुषार्थ करो। इनखे चइबो आहे सेवा। गंदगी खे धारण करण जी, अगरि धारण न करो, बुद्धि में न रखो,
कि ये ज़िद्दी आहे, ये रोईंदो आहे, कॾहिं बि न। कोई बि आत्मा हुजे, चाहे तव्हांजी ससु, नुंहुं, ॿार, पति, कोई बि हुजे, तव्हांजे मुख सां ईअं न निकिरणो खपे कि मुंहिंजी ससु अहिड़ी आहे, मुंहिंजी नुंहुं अहिड़ी आहे, मुंहिंजो पति अहिड़ो आहे, मतिलबु ख़राबु। तव्हां चओ था मतिलबु तव्हां में शक्ति न आहे हुनखे परिवर्तन करण जी। या त चुप रहो, चओ मुंहिंजो पति ॾाढो सुठो आहे, मुंहिंजी ज़ाल ॾाढी सुठी आहे, मुंहिंजा ॿार ॾाढा सुठा आहिनि, ख़तमु ॻाल्हि, है न। त तव्हां जीअं असां बाबा खे ॾेई करे असां चुपचाप वेठा आहियूं, असांखे कंहिंसां कोई प्रॉब्लम ई न आहे, जॾहिं असां कुझु करे ई नथा सघूं। अॼु माण्हू न कोई बि प्रॉब्लम थींदी न दुनिया में त डायरेक्ट वेंदा गवर्नमेंट अहिड़ी, गवर्नमेंट अहिड़ी, गवर्नमेंट अहिड़ी, फलानो अहिड़ो, फलानो ईअं न कंदो आहे, है न। कीअं उन माण्हू खे टारगेट कंदा आहिनि, छो जो उहो ज़िम्मेवारी खणंदो आहे। त उहो ई आहे कि ये त टाइम वेस्ट आहे न। असां माण्हुनि खे चईंदा आहिनि टाइम वेस्ट आहे इहे त, छोकी जेसिताईं इंसानु ख़ुदि न खड़ो थींदो, ख़ुदि समझदार न थींदो, तेसिताईं माण्हू छा कंदा। त हिते त असां भॻवान जा रिप्रेज़ेंटेटिव आहियूं। असां सभिनि खे चईंदा आहियूं कि परमात्मा ईअं कंदो आहे, परमात्मा असांखे ईअं सेखारींदो आहे, बाबा असांखे ईअं सेखारींदा आहिनि। त असां सिखिया आहियूं, ठीकु आहे, असां ॿियनि खे नथा करे सघूं त असांखे कंहिंजी अवगुणनि खे फैलाइणो बि न आहे। त बाबा असांखे चवनि था कि बार बार बुद्धि गंदगी जी तरफ़ न वञे, न त उहा संस्कार पइजी वेंदो। बाबा चवनि था ॿियनि जो अवगुण वर्णन करणु अर्थात स्वयं बि परचिंतन जे अवगुण जे वशीभूत थियणु, लेकिन ये समझदा न आहिनि। ॿिए जी कमज़ोरी वर्णन करणु पंहिंजे समाइण जी शक्ति जी कमज़ोरी ज़ाहिर कंदो आहे। ॿियनि जो अवगुण वर्णन करणु मतिलबु असां हुनजी कमज़ोरी खे समाए न सघंदा आहियूं। अगरि तव्हांखे ॿिए जी कमज़ोरी नज़र अचे थी त बाबा चई न या त ॾिसो ई न, अगरि परिवर्तन शक्ति न ॾेई सघंदा आहियो त, परिवर्तन न करे सघंदा आहियो त ॾिसो ई न, हुनखे समाए वठो। लेकिन अगरि समाए त अगरि वर्णन करो था मतिलबु समाए नथा सघो। त बाबा असांखे चवनि था कहिड़ी बि आत्मा जो सदा गुण मूर्त सां ॾिसो, कहिड़ी बि आत्मा खे सदा गुण मूर्त सां ॾिसो। अगरि कंहिंजी कोई कमज़ोरी आहे बि, मर्यादा जे विपरीत कार्य आहे बि, त बाप दादा जी निमित ठहियल हुई सुप्रीम कोर्ट में लायो। हाँ, अगरि सेंटर ते या ज्ञानी माण्हुनि जो कुझु ॾिसो था त बाप दादा वॾनि खे ॿुधाए छॾो, बसि तव्हांजो कमु एतिरो आहे। अगरि तव्हांजे घर गृहस्थी में कोई आत्मा जो अहिड़ो स्वभाव संस्कार आहे त बि बाबा खे ॿुधायो, तव्हांजी गृहस्थी थोरी आहे, है न। कई बार दीदियुनि सां बि तव्हां डिस्कस कंदा आहियो न, असांजी फलानी ईअं आहे, हीअं कंदी आहे, हीअं कंदी आहे, है न। अगरि कंहिंखे कोई तकलीफ़ थींदी आहे न त ॾिसो हिन करे त भई उहा ॻाल्हि ठीकु आहे, लेकिन कई बार न ईअं न कि तव्हां में ई कुझु कमी हुजे ऐं फालतू तव्हां उन्हनि खे चओ, वॾनि खे, ऐं उहो पंहिंजी योग शक्ति सां पोइ कुझु करनि। छा थींदो आहे कई बार न, जीअं अगरि तव्हां वॾनि खे ॿुधाईंदा भई असांजे घर में हीअं थींदो आहे, हीअं थींदो आहे, हीअं थींदो आहे, त उहो बि बाबा खे यादि कंदा। पोइ उन अनुसार पोइ जीअं त सभु कुझु बाबा जे हिसाब सां ई हलंदो, पोइ तव्हांखे हर हिकु चीज़ एक्सेप्ट बि करणी पवंदी, है न। अगरि तव्हांजो घर गृहस्थी वारनि में मोह हूंदो न, जीअं बाबा ॿुधाईंदा आहिनि न कि
अज्ञान काल में न पत्नी जो मोह पति में एॾो हूंदो आहे, उहो उनखे मारंदो हुजे लेकिन ॿियो उनखे मारे न त उनखे सहन न थींदो। त माण्हू चईंदो भई तोखे पी करे मारे ई त असां तोखे बचायूं था, पर चिल्लाईंदी बि आहे लेकिन सहन न थींदो आहे ॿियो कोई मारे त अगरि तव्हांजी घर गृहस्थी में कुझु अहिड़ी वहिड़ी ॻाल्हि आहे, कोई विघ्न रूप आई हुअ ऐं तव्हां बाबा खे या निमित आत्माउनि खे ॿुधायो कि असां सां ये प्रॉब्लम थींदी आहे, इन करे असांखे ये विघ्न आहे, त उहो बि तव्हांजे लाइ योग कंदा, तव्हांखे शक्ति ॾींदा ऐं जेको बि कारण हूंदो हुनजो निवारण कंदा। पर हीअं न कि पोइ कुझु बाबा जे अनुसार तव्हांजे घर में थिए त तव्हां चयो वरी इहो छा थी वियो। पोइ तव्हांजी ग़लती हूंदी न त तव्हांखे बि सज़ा मिलंदी। त उहो सुप्रीम कोर्ट आहे, बाबा जी वॾी कोर्ट। इन करे बाबा खे त ॿुधाइणो ई आहे, लेकिन साथ साथ ख़ुदि खे बि चेक करिणो आहे कि किथे मुंहिंजी ग़लती त न आहे, मां फालतू ई हुननि जे लाइ ब्लेम त नथी करां न, है न। त बाबा चवनि था कोई बि आत्मा हुजे, कंहिंजी बि कोई ॻाल्हि ॾिसो त बाबा खे तुरंत ॿुधाए छॾियो, ख़ुदि ई वकील व जज न ठही वञे, तॾहिं सम्झो कि तव्हां पूरा ट्रस्टी आहियो। अगरि तव्हांजो ॿार कुझु बि करे थो, बाबा हीअ आत्मा ईअं थी करे, तव्हांजो हुनजे प्रति कोई बि संकल्प हले थो, बाबा हीअ आत्मा ईअं करे थी त इन करे अहिड़ा संकल्प हलनि था। तव्हांजी धीअ, तव्हांजो पति, तव्हांजो ससु सहुरो, जो बि आहे फैमिली मेम्बर्स, देहिक शुरू तव्हां सभु कुझु बाबा खे ॾिनो आहे न। और तव्हांजो कमु आहे कि हाणे सिर्फ़ु ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करणु। अगरि तव्हां बाबा खे यादि करो था, हुन जे विच में कोई ॿी आत्मा जो संकल्प अचे थो त तव्हांखे तुरंत बाबा खे ॿुधाइणो आहे। पोइ बाबा ॾिसो कीअं सभु कुझु तव्हांखे सभु कुझु सेखारींदो। गृहस्थी हलाइण जो बि अकुल बाबा ई त सेखारणा आहे न। भले बाबा चईंदा आहिनि कि मां त पावन ठाहिणु आयो आहियां, है न। बाबा छा चईंदा आहिनि कि मां त पावन ठाहिणु आयो आहियां, बसि मूंखे यादि करो, असां पावन ठही वेंदासीं। लेकिन संबंध व्यवहार में कंहिंसां कीअं अचिणो आहे, छोजो सॼो ॾींहुं त योग न लॻाइणो आहे न तव्हांखे, है न। अगरि सेंटर ते बि कोई सोचे कि मूंखे त समर्पित थियणो आहे, मां त बसि जल्दी मूंखे तयारु थियणो आहे, ज्ञान योग में करिणो आहे, लेकिन सेंटर ते बि वेंदव, हुते सिर्फ़ु सॼो ॾींहुं ज्ञान योग थोरी थींदो आहे। 4 सब्जेक्ट आहिनि न, त जॾहिं असां धारणा कंदा, ज्ञान योग धारणा त चलो ठीकु आहे, लेकिन सेवा जे लाइ त तव्हांखे संबंध संपर्क में अचिणो ई पवंदो न, है न। पोइ हुन में कीअं कहिड़ो माण्हू कीअं आहे, छा न, त हुन जे लाइ त तव्हांखे हेठि अचिणो ई पवंदो। त इन करे बाबा चवनि था कि कुझु बि थिए थो त बाबा खे अची करे ॿुधायो, तव्हां ही वकील व जज न ठही वञो कि हीअ असां त ख़ुदि ई पढ़ूं था अञा। भाउ जो नातो भुलिजी वेंदा आहियो न, वकील ऐं जज न ठहो। भाई जो नातो भुली वकील जज ठही वेंदा, इन करे भाउ जी दृष्टि न ठहींदी। जो बाबा चईं ख़ुदि खे आत्मा सम्झो। अगरि असां ख़ुदि खे आत्मा सम्झंदासीं त असां कॾहिं बि पंहिंजे देहिक उमिरि, देहिक संबंध खे यादि ई न रहंदो। असांखे त इहे यादि रहंदो मां त आत्मा आहियां, बाबा चयो अथई ज़ोर सां न ॻाल्हाइणो आहे, कंहिंखे डांटणो न आहे, मारणो न आहे। त मां आत्मा इहे कमु कीअं करे सघंदी आहियां, जबकि दुनिया में न जेके लौकिक वॾे संबंध में हूंदा आहिनि, सम्झो ससु ई आहे, अॼु ससु छा कंदी, उहो ख़ुदि खे ससु सम्झंदी त नुंहुं खे कुझु बि चई सघंदी आहे। तंहिंजे मां ससु आहियां, मां कुझु बि चई सघंदी आहियां। मां पति आहियां, मां ज़ाल खे मारे बि सघंदो आहियां, गारियूं बि ॾेई सघंदो आहियां। लेकिन अगरि उहो ई पति सोचे कि मां त आत्मा आहियां, ये बि आत्मा आहे, भले इहा आत्मा पत्नी जो पार्ट वॼाए थी, है न।
लेकिन मां त आत्मा आहियां न, ये भी आत्मा आहे। ये पत्नी जो पाठ हीअं निभाए थी त ये ॼाणे, हिन जा कर्म ॼाणनि। मां त पति आहियां त उन रीति पाठ वॼायां न, बाबा जो ॿार ठही करे। भल आहियां असां आत्मा आत्मा भाव आहे, लेकिन बाबा चईंदा आहिनि न लौकिक संबंध में भी ड्यूटी ॾियणी आहे, निभाइणो आहे। त पति के पति जे संबंध में उहो पाठ वॼाइणो ई हूंदो, भल विकार में न वञे, मोह न रखे, लेकिन जो पत्नी खे रोटी पाणी ॾियणो आहे, कमाए करे कपिड़ा आदि ये सभु त ॾियणा पवंदा न हुनखे। भले उहो चए मां बाबा जो ॿारु आहियां, लेकिन दुनियादारी में त हुनखे करिणो ई पवंदो न, है न। त जॾहिं तव्हां एॾो ट्रस्टी थी वञो, दृष्टि रहे असां सभु आत्मा आत्मा भाव आहियूं, तॾहिं वञी तव्हां हर ॻाल्हि बाबा खे उहो ॿुधाए करे ख़तमु करे सघंदा आहियो। केस दाख़िल करण जी मना न आहे, लेकिन मिलावट व ख़यानत न हुजणी खपे। ॾाढो ई सोचे सम्झी करे चइणो खपे। पहिरियों चेक करो तव्हांजी कोई ग़लती आहे, उहो बि ॿुधायो, बाबा मां बि हीअं हीअं चयो, मां बि हीअं हीअं करे आहियां, है न। पोइ चओ कि फलानी आत्मा छा छा कई, त तव्हांजी बि अची वई, हुनजी बि अची वई। जेतिरो थी सघे शुभ भावना सां इशारो ॾेई छॾियो, न पंहिंजे मन में रखो, न ॿियनि खे मनमना भव थियण में विघ्न रूप ठहो। असांखे मनमना भव ठहिण में कोई बि ॻाल्हि अचे थी, कोई बि व्यक्ति या वस्तु या कोई बि, असांखे तुरंत बाबा खे ॿुधाइणो। छो जी असांजो अंतिम स्टेज छा आहे, मां आत्मा हूं बाबा, मां आत्मा हूं बीज बाबा, बस। कोई भी संकल्प विकल्प कुछ भी ना हुजे, बस हिकु ई संकल्प हुजे, मां आत्मा आहियां, बाबा जी संतान। मतिलबु की बाबा थी न अंत समय बस तव्हां ऐं बाबा, असांजी बुद्धि परमधाम में बाबा वटि टिकी रहे ऐं मन में बाबा जी यादि जो संकल्प हुजे, बस। छोजी परमधाम में तो स्वभाव संस्कार हूंदा ई न, सिर्फ़ आत्मा शुद्ध रूप में बाबा सां गॾु हूंदी। त बाबा चवनि था न पंहिंजे मन में रखो, न ॿियनि खे मनमना भव थियण में विघ्न रूप ठहो। त चतुराई जो खेल छा कंदा आहिनि, जंहिं ॻाल्हि जो सामनो खणणो खपे न हुनखे फैलाईंदा आहिनि, ऐं जंहिं ॻाल्हि खे फैलाइणो खपे हुनखे समाए छॾींदा आहिनि। त इहे त सभिनि में आहे, जंहिं ॻाल्हि खे समाइणो खपे मतिलबु उन्हनि जी ग़लतियुनि खे समाए वरितो, ऐं जंहिं ॻाल्हि खे फैलाइणो खपे कि ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करो, उहो समाए वठंदा आहियो, है न। त सदा स्वयं के अशुद्धि सां दूर रखो। मनसा में चाहे वाचा में, मनसा में चाहे वाचा में, कर्म में, संबंध संपर्क में अशुद्धि संगम युग जी श्रेष्ठ प्राप्ति सां वंचित करे छॾंदी। मन वाणी कर्म संबंध संपर्क में अगर अशुद्धि हूंदी न त उहा संगम युग जी श्रेष्ठ प्राप्ति सां वंचित करे छॾंदी। समय बीती वेंदो, पोइ पाइणो हुयो हिन लिस्ट में अची वेंदो। समय ॾिसो था न केॾी जल्दी जल्दी अॻियां वधे थो, त समय पोइ बीती वेंदो। सोचो वो लास्ट सेकेंड जॾहिं चारो लास्ट समय जॾहिं हाहाकार थींदो, ये सभु ॻाल्हियूं थींदियूं, पोइ थोरी तव्हां योग लॻाए सघंदव। पोइ त तव्हां जेतिरी तव्हां में शक्ति हूंदी उन रीति ॾेई सघंदव। अगरि तव्हां में एतिरी शक्ति न हूंदी त तव्हां बि कंहिं जे साम्हूं वेठा हूंदव।
है न। इन करे हाणे खां ई ख़ुदि खे एॾो शक्तिशाली ठाहियो। अंत में थोरी तव्हां दीदी तव्हांखे, हाणे त माण्हू चवंदा आहिनि की दीदी आहे न, दीदी योग कराइनि, दीदी मुरली ॿुधाइनि, दीदी आहे न, दीदी आहे न। अञा ताईं दीदी दीदी कंदा रहंदा आहियो न। हाणे कॾहिं कमाइण ऐं सभिनि खे पालना ॾियण वारा ठहींदा। भले दीदी दीदियूं आहिनि तव्हांखे योग कराइनि थियूं, क्लास कराइनि थियूं, लेकिन हाणे कोई अहिड़ी ॻाल्हि आहे, मतिलबु जीअं कोरोना में हुयो सेंटर ते वञणु बंदि थी वियो। हाणे अगरि वापसि खां ओहिड़ो सिचुएशन थी वञे त तव्हां घर वेठे ई तव्हांजो योग लॻी वेंदो आहे। घर वेठे तव्हां मुरली पढ़ो त तव्हांखे सम्झ में ईंदो आहे। पंहिंजे घर में हिकु अहिड़ो स्थान ठाहे छॾियो जिते तव्हांखे रोज़ु योग करिणो ई आहे। बाबा खे यादि करिणो ई आहे, रोज़ु मुरली पढ़णी आहे। त उहो स्थान जीअं तव्हां, बाबा चईंदा न 3 पैर पृथ्वी, तव्हां पंहिंजे घर में बाबा खे 3 पैर पृथ्वी बि न ॾेई सघंदा। 3 पैर पृथ्वी मतिलबु जॾहिं वेंदा आहियूं त 2 पेर ऐं 2 टंगियूं हिकु जॻह जिते वेंदा आहियूं त उहो 3 पैर थी विया न। जेतिरो थी सघे हेठि धरती ते, अगरि धरती ते वेही सघंदा आहियो त ॾाढो ई सुठो आहे। न त हिकु चेयर फिक्स करे छॾो, उहो चेयर उते बाबा जो चित्र हुजे, हुते ई तव्हांखे रोज़ु मुरली पढ़णी आहे, योग करिणो आहे। तॾहिं अंत समय अगरि तव्हां हिन घर में ई रहंदा त तव्हांजो अभ्यास हूंदो न। वैसे त बाबा चवंदा आहिनि किथे बि तव्हांखे योग लॻाइणो आहे, लेकिन हाणे अगरि तव्हांजो घर आहे न, मतिलबु अगरि तव्हां हिते योग लॻाइणु सिखी वियो, हिते तव्हांखे तव्हां बाबा खे जीअं यादि था करो, उहो छा कजो, जीअं घर में वेंदा आहियो न त जो मधुबन में तव्हांखे अनुभव थियो न, उहो मधुबन जो अनुभव यादि कंदा करो उन जॻह ते वेही करे, हा न। त इन सां तव्हांजे घर में शुद्धि थींदी वेंदी। छोकी अंत समय त कॾहिं बि कोई बि किथे बि थी सघंदो आहे न। ज़रूरी थोरी कि तव्हां मधुबन में पहुची वेंदव अंत समय। अगरि तव्हांजी ड्यूटी हिते हूंदी त बाबा चवनि था कि हाणे खां ई अभ्यास करो। हीअं न अंत समय असां सोचूं कि जो पाइणो हुयो उहो पायो ई न, रहिजी वियो। हिन लिस्ट में खड़ो थियणो पवंदो, प्राप्ति स्वरूप जी लिस्ट में न हूंदो। सर्व खज़ाननि जे मालिक जो बालक ऐं अप्राप्त करण वारनि जी लिस्ट में आयो, इहो सुठो लॻंदो। हिन करे पंहिंजी प्राप्ति में लॻी वञो, शुभ चिंतक ठहो। हिन सां ॾाढो फ़ाइदो आहे। कोई बि कंहिंजो बि कोई ॾाढो सीरियस मैटर बि हुजे त बि तव्हां चओ सभु ठीकु थी वेंदो, है न। अॼु शिव बाबा चई न, शिव बाबा कल्याणकारी आहिनि। त माण्हुनि खे लॻे बि कल्याण आहे, लेकिन असांजे कन में ॻाल्हि पई, मतिलबु शिव बाबा ताईं पहुची। उहो ॾेखारींदा आहिनि न कि नंदी जे कन में ॻाल्हि चईंदा आहिनि, भक्ति मार्ग में ई आहे न कि नंदी जे कन में ॻाल्हि चओ त उहो शिव बाबा वटि पहुची वेंदी आहे। त हिकु ब्रह्मा बाबा भल नंदी आहिनि, लेकिन बाबा त असांखे चईंदा आहिनि न तव्हां मास्टर ब्रह्मा आहियो, मास्टर गॉड आहियो, है न। त सोचो तव्हांजे कन में ॻाल्हि वई, मतिलबु बाप दादा वटि पहुची वई। ऐं असां उन्हनि खे रिटर्न में बाबा छा चईंदा आहिनि, मिठे ॿार, प्यारे ॿार, मुंहिंजा सुठा ॿार। तव्हांजे कन में केतिरी बि मतिलबु इहा ख़बर बि पहुची हुई कि फलानो हुनखे मारण जे लाइ इहे बि करे थो,
कंदा आहिनि अॼुकल्ह घर गृहस्थी में ई थी वियो आहे न, घर गृहस्थी में आहे न, हिकु ॿ जेसि माण्हू जेलसी रखंदो आहे न, ॾेराणी वेराणी ससु वसु निणान, इहे सभु मतिलबु इंसानु ॾिसो, अगरि असां सिंपल सोचूं जो तव्हां वटि आहे हुन में ख़ुशि रहो, लेकिन अॼु घर घर में हिकु भाउ अगरि अॻियां वधे थो, हिक जी नुंहुं ॾाढी होशियारु आहे, त ॿी नुंहुं हीअं नथी सोचे कि मूं में जो विशेषता आहे मां हुन में अॻियां आहियां, न, बसि उन में उहो विशेषता ख़तमु करण जे लाइ उनखे हेठि कराइण लाइ माण्हू लॻो पियो आहे। ख़ुदि जी थाली में जो आहे उनखे ध्यानु ई नथो ॾिए। त हिन करे असांजे कन में इहा बि ॻाल्हि पहुची वञे कि फलानो फलाने खे मारण जे लाइ प्रयत्न थो करे, त बि असां चऊं कि कुझु न थींदो, सभु ठीकु थी वेंदो, सभु फालतू इहे सभु छॾे छॾंदा, है न। त एतिरा शुभचिंतक ठहो, कहिड़े बि प्रकार जे विकार जे वशीभूत थी पंहिंजी उल्टी होशियारी न ॾेखारियो। हमेशह ख़ुदि खे बाबा जो ॿारु सम्झो। जीअं नंढो ॿारु छा कंदो आहे कि मम्मी मम्मी हिकु ॻाल्हि ॿुधाए, पापा पापा हिकु ॻाल्हि ॿुधाए, ईअं बि तव्हां चओ, बाबा हीअं थी वियो, बाबा हीअं थी वियो, बाबा हुन हिनखे हीअं चयईं, बाबा हीअं थी वियो, ॻाल्हि ई ख़तमु, है न। बाबा चयो, बाबा खे ॿुधायो, त असां त हुन लाइ कुझु उल्टो सोचे ई न सघंदा आहियूं। त उल्टी होशियारी हाणे अल्पकाल जे लाइ ख़ुशि करे ॾींदी आहे। वह अहिड़ा साथी बि तव्हांजी होशियारी जा गीत ॻाईंदा, लेकिन कर्म जी गति खे बि स्मृति में रखो, है न। अॼु अगरि असां कंहिंजे लाइ कुझु उल्टो सुल्टो चयो बि, कंहिंजी शिकायत वॾी दीदियुनि सां करी, या उन सोचियो कि दीदी बि हिनखे डांटे, जेसि ताईं दीदी न चए न तेसि ताईं हुन भाउ भेणनि खे चैन न ईंदो। इहे जीअं कई भाउ भेण हूंदा आहिनि कि मम्मी पापा खे ॿुधाए छॾींदा आहिनि, पोइ मम्मी पापा जॾहिं हुनखे डांटंदो आहे न, तॾहिं वञी हुननि खे शांती ईंदी आहे। त हिते बि कई बार ॿार ईअं कंदा आहिनि, भले हुन समय हू ख़ुशि थींदा आहिनि कि ॾिस हिनखे सेंटर था कढी छॾियईं, हिनखे ईअं थी वियो, हिनखे ईअं थी वियो, लेकिन कर्मनि जी गति ॾाढी गहरी आहे। कई बार त यज्ञ में बि थींदो आहे, मतिलबु बाबा त चईंदा आहिनि कि असां बिना हथियार यूज़ करे, लड़ाई झगड़ो करे राजधानी वठंदासीं। हिकु सिंपल सी ॻाल्हि दिमाग़ में रखी वठो, है न, कि कोई बि तव्हां जेतिरो पुरुषार्थ कंदा ओतिरो ई तव्हांखे मिलंदो। अगरि तव्हांखां कोई अॻियां वधे थो पुरुषार्थ में, त ब्रह्मा बाबा छा कयईं? ब्रह्मा बाबा छा कयनि? ब्रह्मा बाबा चित्र ठातनि, ॿारनि ठाता न, बाबा चईंदा आहिनि न ॿारनि साक्षात्कार करे ठाता आहिनि। अगरि ब्रह्मा बाबा हुन समय जेलिसी करनि हा कि त मूंखां अॻियां निकिरी आहे, शिव बाबा त मूं में ईंदो आहे, त मां चित्र ठाहियां न, इहे छो थो ठाहे, बाबा हिनखे छो था ॾेखारीनि, मूंखे छो था ॾेखारीनि, शरीर मुंहिंजे में अचनि था, है न, ऐं चित्र ॾेखारे करे नाम बालो ॿारनि जो था करनि। ब्रह्मा बाबा अगरि चाहिनि हा त ब्रह्मा बाबा कंहिंखे अॻियां ई न वधणु ॾियनि। दादियुनि छा कयो? त सिर्फ़ु दादी स्मृति डे मल्हाइण सां कुझु थोरी थींदो, ब्रह्मा बाबा जो अव्यक्त दिवस मल्हाइण सां कुझु थोरी थींदो। ओड़ा कर्म सिखणा आहिनि न असांखे, है न। त हिन करे कोई बि अगरि असांखां अॻियां सुठो हाणे जो आयो हुयो, उहो सुठो ज्ञान सम्झी करे भाषण बि करण थो लॻी वञे, ऐं तव्हां अञा त एॾनि सालनि खां करे नथा सघो, त तव्हांखे हुन सां जेलसी थींदी। तव्हांखां पोइ आई माता खे दीदी मुरली ॿुधाइण लाइ स्टेज ते विहारे थी, तव्हांखे नथी विहारे, उनखे योग जे लाइ चए थी, तव्हांखे नथी चए,
उनखे मधुबन वठी थी वञे, आए दिन सेवा में अॻियां वधाए थी, तव्हांखे नथी वधाए, तव्हांखे जेलसी थींदी आहे, चेक कजो इहो। पोइ हिन में ई सोचिजो ठीकु आहे भई कोई ॻाल्हि कोन्हे, हुनजो पुरुषारथ, हुनजो उहो, तव्हां बि बाबा खे यादि करो। ऐं हर हिक जो अलॻि अलॻि पार्ट हूंदो आहे, हीअं न की उहो भाषण करनि था, मुरली ॿुधाइनि था, योग कराइनि था, सेवा में अॻियां वधनि था, त उहो अॻियां था वधनि, लेकिन तव्हां ख़ुदि खे ॾिसो कि तव्हांखे अॼु ताईं जो प्राप्ति थी आहे, जो पुरुषारथ कयो आहे, जो कुझु बि मिलियो आहे, हुन में तव्हां संतुष्ट आहियो? अगरि तव्हांखे ॿियो बि कुझु खपे त तव्हां संकल्प करो, पोइ बाबा तव्हांखे मदद कंदो। तव्हांखे बि बाबा चांस ॾिनो हुननि न, लेकिन तव्हां चयो न बाबा मूंखे ईअं ई हलणो आहे, त बाबा तव्हांखे उअं ई था हलाइनि। ऐं हुन आत्मा सम्झे कि न बाबा मूंखे त मुरली ॿुधाइणी आहे, ईअं करिणो आहे, हुन अनुसार हुन पुरुषारथ बि कयईं, योग बि लॻाईं, त उहो अॻियां निकिरी, कोई ॻाल्हि कोन्हे। तव्हां ॿियो हुन जे लाइ शुभ भावना रखो कि ॿियो अॻियां वञे, ॿियो अॻियां वञे, है न? त ईअं इनखे चइबो आहे शुभ भावना। अगरि असां हुनखे किराइण में लॻी वेंदासीं त फालतू शक्ति ख़तमु थी वेंदी। ऐं तव्हां अगरि हुन जे लाइ इहे संकल्प कंदो न कि अरे वाह ॿियो अॻियां वञे, त इन सां तव्हांजी शक्ति बि वधंदी ऐं हुनखे बि ब्लेसिंग मिलंदी। त बाबा जंहिंखे चवनि था कि हिन ज्ञान में उल्टी होशियारी, अल्पकाल जे लाइ ख़ुशि थी वेंदव। हुन भाउ भेण जे लाइ उल्टी सुल्टी ॻाल्हियूं फैलाए दीदी जे दिलि तां लाहे बि सघंदा आहियो, लेकिन कर्मनि जी गति, है न, उल्टी होशियारी उल्टो लटकाईंदी आहे। हाणे अल्पकाल जे लाइ कमु हलाइण जी होशियारी ॾेखारींदा आहिनि, एतिरो ई हलाइण जे बजाए चिलाइणो बि पवंदो। छा थींदो अगरि कंहिं भाउ भेण खे तव्हां हेठि किराइण लाइ उन जे लाइ उल्टी सुल्टी ॻाल्हियूं फैलाए बि छॾियूं, उहो हेठि लही बि वियो, पोइ तव्हां पंहिंजी कर्मनि जी गति अंत समय छा थींदो? बाबा जेतिरो कमु चए थी न ओतिरो ई करो। अगरि असां कंहिंजी ग़लती ॾिसूं था त बसि वॾनि खे रिपोर्ट करे छॾियो। अगरि कोई अॻियां वधे थो त हुनखे दुआयूं ॾियो, किराइण जी कॾहिं संकल्प में बि न लाहियो, उन सां रीस न करो। रेस करे सघंदा आहियो, तव्हां पंहिंजो योग पावर वधायो, पंहिंजी मुरली पढ़णु, मनन चिंतन वधायो, पंहिंजो संकल्प करो। हिकु बार न बाप दादा हिकु दादी खे चई कि जेसिताईं तव्हां संकल्प न कंदव त सेवा कीअं थींदी? प्रकाश मिनी दादी छा कंदा हुया? संकल्प कंदा हुया न कि मूंखे संकल्प आयो आहे हीअं करां। संकल्प ईंदो तॾहिं त कंदा न, त तव्हांखे बि संकल्प अचिणो खपे कि मूंखे हीअं सेवा करणी आहे, मूंखे हीअं हिन स्टेज ते पहुचणो आहे। हुन अनुसार तव्हां बाबा खे यादि करो, मनन चिंतन करो, तॾहिं त बाबा मदद कंदा न। त बाबा चईंदा आहिनि कई अहिड़ी होशियारी ॾेखारींदा आहिनि कि बाप दादा दीदी दादी खे बि हलाए वठंदा आहिनि। इहे सभु तरीक़ा ईंदा आहिनि अल्पकाल जी उल्टी प्राप्ति जे लाइ, मनाए बि वठंदा आहिनि, हलाए बि वठंदा आहिनि, बाप दादा ऐं दादनि खे बि हलाए वठंदा आहिनि, है न। लेकिन उन्हनि खे पतो हूंदो आहे त बि वो सोचता आहिनि कि बाप दादा ऐं दादियूं डांटे त सघंदियूं न, पर बाबा मुरली में सभु ॿुधाए वठंदा आहिनि। सम्झो कोई हलाए करे बाप दादा खे ऐं दादनि खे कुझु कमु कराए बि वठनि न, लेकिन जॾहिं वो मुरली ॿुधंदा आहिनि न त उन्हनि जो सर हेठि थी वेंदो। छो जी बाप दादा चईंदा आहिनि न कि बाबा त प्यार जो सागर, सतयुग में लक्ष्मी नारायण बि पंहिंजी पूरी राजधानी सां ॾाढो प्यार सां व्यवहार कंदा आहिनि।
त बाप दादा ऐं दादी त बाबा त भॻवान जे रूप में हूंदो आहे, दादियूं त इहे हिन ई रूप में रहंदियूं आहिनि भई असांजी राजधानी जी आत्मायूं आहिनि। इहे जो बि कर्म करे पंहिंजो इहे करनि थियूं त उहो उन्हनि खे उन स्वरूप में ई ॾिसंदियूं आहिनि। हिन करे उहो कुझु उल्टो सुल्टो न चईंदियूं आहिनि, लेकिन जॾहिं शिव बाबा जी मुरली हलंदी आहे त सभु पतो लॻी वेंदो आहे। इहे बि सभु तरीक़ा ईंदा आहिनि। अल्पकाल जी उल्टी प्राप्ति जे लाइ मनाए बि वठंदा आहिनि, हलाए बि वठंदा आहिनि, लेकिन पायो छा, गवायो छा। अॼु ॾिसो, तव्हांजा अगरि 2 ॿार हुजनि, हिकु ॿार तव्हांखे ॿिए जी बुराई करे पंहिंजो कमु कराए बि वठे, तव्हांखे पतो आहे सही केरु आहे ग़लति केरु आहे, लेकिन त बि तव्हां सोचंदा आहियो चल ठीकु आहे वीचारो नंढो आहे, वॾे खे सम्झाए वठंदा आहियो या ॿिए ॿार खे सम्झाए वठंदा आहियो, हुनखे बि हलाईंदा आहियो, हुनखे बि हलाईंदा आहियो, है न। तव्हांखे त 2 ॿारनि खे हलाइणो आहे, बाबा खे त पूरी दुनिया खे हलाइणो आहे, है न। जेको ॿार उल्टा सुल्टा कमु करे थो, लेकिन उहा सेवा में विशेष सहयोगी आहे, त बाबा खे त हुनखे बि हलाइणो आहे। ऐं जेको ज्ञान योग में तिखो आहे या ॿी कोई सेवा में सुठो आहे, लेकिन हुनखे माण्हू ईअं करनि था त बाबा खे त हुनखे बि हलाइणो आहे। जेको ज्ञानी योगी आत्मा हूंदी न, हुननि खे ॿी कोई प्राप्ति जी इच्छा ई न हूंदी। ऐं जेकी ज्ञान योग में जंहिंजो ध्यानु न हूंदो, उहो अहिड़ा कम करे पंहिंजो नाम बालो करण लाइ कुझु बि कंदी रहंदी। त हिते संगम युग ते उन्हनि जो नाम बालो करे वठंदो बाबा, लेकिन उहो जेकी ज्ञानी योगी आत्मा हूंदी, उनजो बुद्धि जो तालो खोले वठंदा बाबा, त उहो त ॿियो ई ख़ुशि थी वेंदी, जे ज्ञान खे सम्झी वठंदी न। त बाबा चवनि था, लेकिन जेका इहे अल्पकाल जी प्राप्ति जे लाइ जो आत्मायूं कंदियूं आहिनि, उहो इहे न सम्झंदियूं आहिनि कि असां पायो छा, खोयो छा। 2-3 वर्ष नाम बि पाए वरितो, लेकिन अनेक जन्मनि जे लाइ श्रेष्ठ पद सां नाम गवाए वरितो। त पायो कि गवायो, संगम युग ते प्राप्त करणु नाम मान शान ॿिए खे किराए करे, उहो सुठो आहे या असां पूरी कल्प नाम पायूं। हिते बाप दादा जे अॻियां त असां पूरो क्लियर आहे न, असांखे माण्हुनि जे अॻियां संगम युग ते ऊचो ठहिणो आहे या बाप दादा जे नज़रनि में, ये चेक करो। ॿियो चतुराई ॿुधाए बाबा ईअं छा कंदा आहिनि, अहिड़े समय ते पोइ ज्ञान जी पॉइंट यूज़ कंदा आहिनि कि अञा प्रत्यक्ष फल त पाए वरितो, भविष्य में ॾिसी वठंदासीं। अलॻि आत्मायूं चवंदियूं आहिनि भई भविष्य में कंहिं ॾिठो छा ठहींदा छा न। हाणे त असां संगम युग ते त अॻियां वधी वठूं न, है न। ॿियनि खे पुठियां करे ॿियनि जे जीवन में विघ्न विझे, असां हाणे त अॻियां थी वञूं, बाक़ी ॿिए कल्प अॻियां कंहिं ॾिठो। लेकिन प्रत्यक्ष फल अतीन्द्रिय सुख सदा जो आहे, अल्पकाल जो न आहे। हाणे असांखे प्रत्यक्ष फल छा आहे, अतीन्द्रिय सुख, हा। असांजो प्रत्यक्ष फल छा आहे, अतीन्द्रिय सुख। हाणे असांखे उहा चीजूं वठी करे एॾी वॾी सुठी आहे धन त ठीकु आहे, लेकिन ईअं न असां न धन खे यूज़ करे उन चीजनि सां ई सुख वठंदा वञूं, है न। आहे चीज़ त ठीकु आहे, न आहे त जो आहे उन में खाओ पीओ रहो। ऐं असली सुख असांखे कंहिंमें प्राप्त थियणो खपे, अतीन्द्रिय इंद्रियनि खां परे वारो सुख यूज़ करणो, अल्पकाल जो न। केतिरो बि प्रत्यक्ष फल खाइण जो चैलेंज करे, लेकिन अल्पकाल जे नाम सां
ऐं ख़ुशी सां गॾु गॾु विच में असंतुष्टता जो कांटो फल सां गॾु ज़रूरु खाईंदा रहंदा। बाबा चवनि था कि कई ॿार सोचंदा आहिनि न कि भविष्य में त जो ठाहींदासीं ॾिसंदासीं, लेकिन हाणे त असां उहो सुख वठूं छो जो ब्रह्मन ठाहिण खां पोइ बाबा चईंदा न तव्हां वटि ॾाढी सारी चीजूं ईंदियूं, जेतिरो तव्हां पुरुषार्थ में अॻियां वेंदा न तव्हां वटि ॾाढी सारी चीजूं ईंदियूं, ॾाढा सारा साधन ईंदा, ॾाढा सारा धन ईंदा। ॾिसो न बाबा जा घर केॾा फर्स्ट क्लास ठहियल आहिनि। तव्हां बाबा जो हिकु हिकु सेंटर ॾिसो ऑल ओवर वर्ल्ड में, है न, जो वॾा वॾा सेंटर आहिनि, मतिलबु एतिरा त एॾा फर्स्ट क्लास फैसिलिटी, एॾा सुठा डिज़ाइंड, है न, त ब्रह्मन ठहिण खां पोइ इहे सभु धन संपत्ति चीजूं तव्हां वटि ईंदियूं, लेकिन अगरि तव्हां हुन जे सुख में हुन जो आनंद ई वठणु लॻी वेंदा, सोचो कहिड़ी वॾो सेंटर ठहे, है न, ऐं हुन वॾे सेंटर जो इंचार्ज अगरि कंहिंखे ठहिणो आहे, अगरि हुन वॾे सेंटर ते उन अनुसार ई कोई हले, कंहिं दीदी खे अगरि संकल्प आयो ऐं उन कीअं बि करे ॿियनि खे किराए करे उहो उन सेंटर जी इंचार्ज ठही बि विया, उहो सोचे भई ॿियो सतयुग में त असां ॾिठो न आहे, त्रेता त ॾिठो न आहे, हाणे त मां हिन सेंटर जी इंचार्ज ठही हिते सुख वठां न, ऐं उहो फर्स्ट क्लास सुख वठनि था, ईअं करनि था, त उहो हाणे प्रत्यक्ष फल खाइण जी कोशिशि था करनि, लेकिन अगरि उहा सम्झो सभिनि खे पुठियां करे किराए करे उहो तव्हांजे सेंटर इंचार्ज ठही बि विया, लेकिन उहो अल्पकाल जे नाम सां ख़ुशी सां गॾु गॾु विच में असंतुष्टता जो कांटो बि साथ साथ ज़रूरु खाईंदा रहंदा। मतिलबु उहा ॻाल्हि त उनखे खाईंदी न कि मां एतिरी लाइक़ु न आहियां, लेकिन मां हीअं करे सभिनि खे पुठियां करे मां हितां जी इंचार्ज ठही आहियां, त उहो असंतुष्टता जो किथे किथे न अंदरि ई अंदरि उनखे कांटो बि खाइणो पवंदो, उहो अतीन्द्रिय सुख जे अनुभव न करे सघंदी उहा आत्मा। संगम युग ते असांखे अतीन्द्रिय सुख जो अनुभव करणो खपे, भविष्य में असांखे प्रारब्ध मिलंदी, लेकिन हाणे असांखे अतीन्द्रिय सुख जो अनुभव करणो आहे। त हाणे अगरि तव्हांखे अगरि कोई तव्हांजे पुरुषार्थ अनुसार, तव्हांजी धारणा अनुसार अगरि तव्हांखे कोई अॻियां करे थो, है न, त उहो ठीकु आहे, लेकिन हाणे अगरि तव्हां वटि एॾी सारी चीजूं आहिनि, तव्हां चओ निमित मात्र सां यूज़ था करो, लेकिन असांजो ध्यानु बाबा में हुजिणो खपे, असांजो ध्यानु बाबा में, ज्ञान योग में, धारणा, सेवा। हाणे असांखे अगरि तव्हां ब्रह्मा भोजन खाईंदा आहियो या किथे तव्हांखे ब्राह्मण परिवार में सुठी खातिरी मिले थी, सुठो मान सम्मान मिले थो, त बि उनखे एक्सेप्ट न करो, मुंहिंजो न चओ, ये सभु बाबा था करनि, बाबा था कराइनि, मां त निमित आहियां। बाबा जो ई घर, बाबा जो ई सभु चीजूं, बाबा जो ई त ज्ञान आहे, बाबा जो ज्ञान ॿुधी करे धारण करे तव्हां कंहिंखे ॿुधायो, तव्हांजी कोई वाह वाह करे, त हिन में ख़ुशि थियणो खपे। बाबा जो ई ज्ञान आहे, बाबा अॼु हली वेंदा त ज्ञान बि हली वेंदा, त असांजो ज्ञान थोरी आहे, त एतिरो असांखे बाबा 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 हुजिणो खपे। हुन सेंटर इंचार्ज वारी दीदी खे बि एतिरो बाबा बाबा हुजिणो खपे, तॾहिं सम्झो कि हुन प्रत्यक्ष फल खे स्वीकार न कयो, अतीन्द्रिय सुख खे स्वीकार करो। प्रत्यक्ष फल मिले बि तो चओ बाबा बाबा बाबा, सभु बाबा ई था कराइनि, है न, तॾहिं तव्हांखे उहो अनुभव थींदो अतीन्द्रिय सुख।
मन जी प्रसन्नता व संतुष्टा अनुभव न करे सघंदा अगरि तव्हां हीअं प्रत्यक्ष फल खाइण जी कोशिशि कंदा न, सभिनि खे एक्सेप्ट कंदव, त तव्हांखे मन जी प्रसन्नता संतुष्टा न थींदो। हिन करे अहिड़ी गिरती कला जी कलाबाजी न करो। बाप दादा खे अहिड़ी आत्माउनि ते तरस ईंदो। ठहिण छा आयूं आहिनि, ठही छा वयूं आहिनि। सदा ये लक्ष्य रखो कि जो कर्म असां करूं था ये प्रभु पसंदि कर्म है ना। जो कर्म असां करूं था ये प्रभु पसंदि कर्म आहे, ये प्रभु जो कर्म आहे। बाबा मूंखां कराइनि था। शिव बाबा खे नई दुनिया ठाहिण जो संकल्प आयो न। शिव बाबा ई हिन सृष्टि ते आया। शिव बाबा ई चवनि था कि सभु कुझु पुराणो मूंखे ॾियो ऐं मुंहिंजे मत ते हलो, मुंहिंजे चए ते हलो, त मां तव्हांखे सतयुग में सभु नयो ॾींदुमि। त असां हिन सौदे खे एक्सेप्ट करे बाबा बाबा जे ज्ञान योग खे धारण करे, बाबा जी मत खे धारण करे ओड़ा कर्म करूं था न, त इहे सभु शिव बाबा जी देन आहे न। और शिव बाबा त छा था चवनि कि तव्हां बसि पपेट थी वञो। मां जीअं चवां थो उथो वियो खाओ पीओ कर्म करो, कि जीवन मुंहिंजे हवाले करे छॾियो, पंहिंजी मत ते न हलो। बाबा तव्हांखे पसंदि कयो आहे त ॿारनि जो कमु आहे। हर कर्म असांखे बाप पसंदि करिणो आहे न। कोई कंहिंखे अॼु सम्झो कि अन तव्हांजे घर कोई कमु करणु ईंदो आहे, तव्हां केॾा हल्का थी वेंदा आहियो ऐं हुनजे बदिले तव्हां छा ॾींदा आहियो हुनखे, पैसा। हू तव्हांजो कमु दिलि पसंदि कमु करे वञे सभु। तव्हांजे ॿारनि खे बि टाइम सां उथाए सुम्हाए स्कूल मोकिले, उन्हनि खे टाइम सां वठी वञे वठी अचे, उन्हनि जो ध्यानु रखे। केॾो सारो कमु शिव बाबा तव्हांजो कंदा आहिनि। सिर्फ़ु तव्हांखे बदिले में छा करिणो आहे, शिव बाबा खे यादि करिणो आहे। जा सॼो ॾींहुं माइयुनि खे अगरि कंहिंजे घर माई ईंदी हुजे न कमु करण वारी, त उहो छा कंदी आहे ॾिसो, सॼो ॾींहुं माई खे यादि कंदी आहे। बासण मलण वारी हुजे, बासण थी वञनि त सोचंदी हा कल्ह माई ईंदी न उहो कंदी। घर में थोरो कचिरो थी वञे, चईंदी कल्ह माई ईंदी न उहो पाण ई झाड़ू पोछो कंदी। कुझु बि घर में डस्टिंग वस्टिंग पंखा वंखा साफ़ु करणा हुजनि या कुझु माई ईंदी न उहो कंदी। केॾो तव्हां माइयुनि खे यादि कंदा आहियो न, है न। ॿियो तव्हांजे ॿारनि खे जो वठी वेंदो आहे ऑटो वारो, सुबुह खां छा कंदा आहियो, ऑटो वारो टेम्पो वारो बस वारो, जल्दी कर बस वारो अची वेंदो, जल्दी कर बस वारो अची वेंदो। बस वारो आयो न आहे ॿारनि खे वठी। बस वारे जे लाइ बि माण्हू चवंदा आहिनि इनखे बि भॻवानु सुमत ॾे, इहे बि ठीकु रीति वठी अचे ॿारनि खे संभाले करे। मतिलबु ॾिसो जेकी दुनिया कीअं थी हले, अगरि तव्हां सोचो न त तव्हां सोचंदो अरे बस वारो असांजे ॿारनि खे हीअं न करे छॾे, हीअं न करे छॾे। तव्हांजा ॿार अगरि ऑटो में बस में वञनि न त हुन बस वारे खे बि बाबा जी दृष्टि ॾींदा करो। बाबा बस वारो न, बाबा इहा ऑटो वारो बस वारो ॿारनि खे ध्यान सां वठी वञे, ध्यान सां वठी अचे, कुझु ग़लति कमु न करे। ये टीचरियूं ॿारनि खे सुठी रीति पढ़ाइनि। केॾो मतिलबु अगरि असां बाबा जी ज्ञान खे सम्झूं न त असां हर हिक जे लाइ बि शुभ भावना शुभकामना करूं। ये माई बाबा ये तव्हांजे घर जो कमु माई ॾाढो सुठी रीति करे वञे। उन माई खे बि बाबा जी छत्र छाया में लाहे छॾियो। माई माई न करो, बाबा 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 ये तव्हांजी माई तव्हांजे घर जो कमु कंदी आहे, ॾाढो सुठी रीति करे वञे। तव्हांजे घर जा बासण सुठी रीति मली वञे, है न। केॾो मतिलबु असां
माई भाई बस वारो ये उहो हिननि जे चकरनि में न फसी बाबा 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 न तव्हांजो बि उद्धार थी वेंदो हुन बाबा माई वारनि जो बि उद्धार थी वेंदो। छो जी बाबा सां कनेक्शन जोड़ंदव न माईअ जो त जीअं बाबा हुन माईअ जी बुद्धि खे बि कैच करे वठंदो पकड़े वठंदो। बाबा खे ईअं ई त खपे कि सभी आत्माउनि जो बुद्धि योग मूंसां लॻी वञे। ॿाहिरि वञो था कुता आहिनि छा बि आहिनि, बाबा इहे कुता खे ध्यानु ॾियो कंहिंखे चक न पाए, हिननि सां कुझु माण्हू कुझु बुरो न करे। त मतिलबु कुतनि जी बुद्धि बि असां बाबा खे पकड़ाए सघंदा आहियूं। इहे जानवर छो माण्हू एॾो जानवरनि खे बि एॾा नाम छो आहिनि? छो जी किथे किथे इंसान बि न पहुची सघंदो आहे, लेकिन जानवरनि जी बुद्धि खे पकड़े करे बाबा उहो कमु कराए छॾींदा आहिनि, है न। कि माण्हू चईंदा आहिनि न कुता गांयूं हर हिक जी कुझु न कुझु विशेषता अथव। अगरि तव्हां माण्हुनि खां पुछो त कुतो एॾो वफ़ादार कीअं थियो, हुन में वफ़ादारी जो गुण कीअं भरियो? हाणे संगम ते ई बाबा कुझु बाबा जे कार्य में उहो मददगार थियो हूंदो, कीअं बि करे तव्हांखे न पतो आहे, लेकिन थियो हूंदो। सांप खे बि माण्हू भॻवानु छो था सम्झनि? छो जी सांप जी बुद्धि खे बि कैच करे बाबा कुझु कर्म करायो हुनई। संगम युग ते ई सभु रील ठहे थी न, है न। त इहे सभु असांखे सिर्फ़ु बाबा बाबा करिणो है न। कोई बि कमु मां न मुंहिंजो न सभु बाबा बाबा छा था चवनि कि हमेशह सम्झो कि इहे सभु कुझु मूंखां भॻवानु ई कराए थो। प्रिय प्रभु प्रसाद आहे। सदा ये लक्ष्य रखो कि ये जो कर्म करूं था न ये प्रभु पसंदि कर्म आहे। बाबा तव्हांखे पसंदि कयो आहे, तव्हांजो कमु आहे हर कर्म बाप पसंदि करणु, प्रभु पसंदि करणु। उन लाइ असांखे छा करिणो पवंदो? बाबा बाबा बाबा। जीअं बाप गुणमाला गले में पाईंदा आहिनि न, वैसे गुणमाला पायो, है न। कंकड़नि जी माला न पायो, रत्ननि जी माला पायो, रत्ननि जी माला पायो, कंकड़नि जी न, मतिलबु अवगुणनि जी माला न पायो, गुणनि जी माला पायो। अच्छा मीठी अच्छा अहिड़े सिधा गुण मुहूर्त, प्रभु पसंद, सदा सच्चा वैष्णव, विष्णु जे राज्य अधिकारी, सदा शुभ भावना द्वारा भाई भाई जी दृष्टि में सहज स्थित थियण वारा, सदा गुणग्राहक दृष्टि वारा, अहिड़ा सदा बाप जे समान ठहिण वारा, समीप रत्ननि की बाप दादा जो यादि प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। हाणे बाबा पाटिल सां ॻाल्हाइनि था। उछती उछ बाबा जा ॿार मिट्टी में खेॾण जी बजाए अतींद्रिय सुख जे झूलनि में झूलो, सदा पंहिंजे खे सर्व प्राप्ति स्वरूप अनुभव कंदा आहियो। प्राप्ति स्वरूप अर्थात अतींद्रिय सुख जे झूले में झूलण वारा। प्राप्ति स्वरूप केरु हूंदा? जो सदा अतींद्रिय सुख जे झूले में झूलण वारा हूंदा, सदा हिकु बाप ॿियो न कोई अहिड़ो साथ जो अनुभव कंदा। जॾहिं बाप सर्व संबंध सां पंहिंजो ठही वियो त सदा बाप जो साथ खपे न। ऐं बाबा चई न मुरली में, सर्व संबंधनि जो रस हिकु बाप सां अनुभव करो। सर्व संबंधनि जो रस त बाबा असांखे चवनि था कि सदा हिकु बाप ॿियो न कोई अहिड़ो साथ जो अनुभव कंदा। केरु? जो सदा ॿार
अतीन्द्रिय सुख जे झूले में प्राप्ति स्वरूप हूंदा न, जो प्राप्ति स्वरूप हूंदा उहा अतीन्द्रिय सुख जे झूले में झूलंदा, सदा सर्व संबंध हिकु बाप सां अनुभव कंदा। जॾहिं बाप सर्व संबंध सां पंहिंजो ठही वियो त सदा बाप जो साथ खपे न। केतिरी बि वॾी परिस्थिति हुजे, पहाड़ हुजे, लेकिन बाप सां गॾु गॾु मथे उड़ंदा रहो त कॾहिं बि रुकंदव न। तव्हां सिर्फ़ु संकल्प करो कि मूंखे अहिड़ो पुरुषार्थ करे अहिड़ो ठहिणो आहे, है न। त कहिड़ी ऊची मंज़िल आहे। सम्झो कि ब्रह्मा बाबा खे न फर्स्ट नंबर अचिणो, फर्स्ट नंबर जो प्रिंस ठहिणो, ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। नेक्स्ट टू गॉड, मतिलबु शिव बाबा जे हर गुण, हर शक्ति, हर ज्ञान में नंबर 1। कहिड़ी ऊची मंज़िल आहे। कॾहिं तव्हां न बाबा खे चइजो कि बाबा मूंखे आहे न ब्रह्मा बाप समान स्थिति, भले असां त नंबर 1 न ठहींदासीं, मतिलबु नंबर 1 प्रिंस, लेकिन नंबर 1 में स्थिति कीअं हूंदी आहे उहो मूंखे अनुभव करायो, है न। त बाबा तव्हांखे अनुभव कराईंदा। त उहा स्थिति प्राप्त करण लाइ तव्हांखे केॾो कुझु एग्ज़ाम ॾियणो पवंदो, कहिड़ी पढ़ाई छा पढ़णी पवंदी, सिर्फ़ु पंहिंजे संकल्प बोल कर्मनि खे बाप समान स्थिति में धारण करे हलणो पवंदो। हुन लाइ तव्हांखे ॾाढो गारियूं बि मिलंदियूं। ब्रह्मा बाबा खे केॾो माण्हुनि उल्टो सुल्टो चयो, त ब्रह्मा बाप समान मतिलबु उन समान तव्हां में सहनशीलता जो गुण, संतुष्टता जो गुण हुजणो खपे। त अगरि तव्हां चईंदा कि मां ब्रह्मा बाप समान पुरुषार्थ करां त तव्हांखे हुन अनुसार ई माण्हू तव्हांखे गारियूं बि ॾींदा, हुन अनुसार ई तव्हांखे परिस्थिति बि हूंदियूं। पोइ तव्हां हुन अनुसार तव्हां सहन शक्ति धारण करे हलो, है न। उहो बि तव्हांजे साम्हूं ईंदी, करे सघंदा आहियो। अगरि तव्हां सोचो न मां ब्रह्मा बाप समान ठहियां त तव्हांखे ओतिरा माण्हू गारियूं बि ॾियण ईंदा। पोइ हुन अनुसार तव्हां बाबा खे यादि करे सहन शक्ति धारण करे हली सघंदा आहियो, है न। कॾहिं चेक कजो, लेकिन यादि कजो कि मां ईअं संकल्प कयो आहे। पोइ तव्हांखां अगरि सहन न थिए न त बाबा खे चइजो, बाबा खे हर बार बाबा खे हर पॉइंट टू पॉइंट ॿुधाईंदा वञो, न त किरी पवंदव। श्री बाबा हुन अनुसार तव्हांखे हुन ऊची स्थिति ते बि वठी वेंदा। त बाबा चवनि था कि जेतिरो बाप सां गॾु जेतिरो ऊचो उथणु चाहियो त बाबा सदा यादि रखो कि बाबा मूंसां गॾु आहे। पोइ हुन अनुसार परिस्थिति बि ईंदियूं, पहाड़ बि ईंदा, लेकिन बाप सां गॾु गॾु मथे उड़ंदा रहो त कॾहिं रुकंदव न। जी प्लेन खे पहाड़ न रोके सघंदो आहे न, पहाड़ ते चढ़ण वारनि खे ॾाढी महिनत करणी पवंदी आहे, लेकिन उड़ण वारा हुनखे सहज पार करे वठंदा आहिनि। हिन करे त चईंदा आहिनि भई जेको डॉक्टरी जी पढ़ाई पढ़ंदो आहे, अगरि उहो भुलिजी वञे कि मां डॉक्टरी जी पढ़ाई पढ़ां थो त हुनखे केॾी प्रॉब्लम ईंदियूं, हुनखे केॾी तकलीफ़ थींदी न, है न। अगरि कोई भुलिजी वञे कि मां डॉक्टरी जी पढ़ाई, जीअं कई माण्हू चवंदा आहिनि अरे तुंहिंजो 10th बोर्ड थी, तूं हेॾे होॾे घुमे थो, अरे तुंहिंजो 12th बोर्ड थी, तूं हीअं सुम्ही पियो आहे, माउ पीउ यादि कराईंदा न, तुंहिंजो पेपर थी, TV छो थो ॾिसे। त उहे तव्हां कहिड़ो लक्ष्य रखियो आहे, उहो तव्हांखे बुद्धि में सदा इमर्ज रहे। अगरि असां उहो भुलिजी वेंदासीं न, छोकी असां लक्ष्य रखियो आहे कि असांखे ब्रह्मा बाप समान ठहिणो आहे, हुन जे हर क़दम ते क़दम रखी हलणो आहे, त हुन अनुसार तव्हांखे परिस्थिति बि ईंदियूं ऐं तव्हां भुलिजी वेंदा कि मुंहिंजो लक्ष्य आहे ब्रह्मा बाप समान ठहिणु।
शिव बाप समान ठहण। अगर तव्हां हुन लक्ष्य निराकार रूप में लक्ष्मी नारायण जो पद प्राप्त करणो आहे, अगरि तव्हां हुन लक्ष्य खे भुलिजी वेंदव त एॾी सारी ॻाल्हियूं ईंदी रहंदियूं। तव्हां लक्ष्य रखी इहा चढ़ाई चढ़णु शुरू कई ऐं विच में तव्हां भुलिजी वियो कि मां चढ़ाई थो चढ़ां, पोइ तूफ़ान ईंदा, परिस्थितियूं ईंदियूं, पोइ तव्हां किरी पईंदव न। पहाड़ चढ़ण वारो माण्हू केॾो ध्यान सां चढ़ंदो आहे। एरोप्लेन हलाइण वारो पायलट भुलिजी वञे, उहो पंहिंजी मस्ती में मस्तु उते रहिजी वञे, फ़ोन ते ॻाल्हियूं कंदो रहे ऐं एरोप्लेन, हा भई मां त एरोप्लेन में वेठो ऐं फ़ोन ते ॻाल्हियूं थो करे, त हुनजो कनेक्शन हेठां वारनि सां टुटी पए त वीचारो हलचल में अची वञे। ईअं असां वेठा आहियूं ऊची पुरुषारत करे ऊचो पद पाइण लाइ, ऐं असां विच में बाबा खे भुलिजी वञूं था। इहे भुलिजी वञूं त मुंहिंजो एम ऑब्जेक्ट छा आहे, त असां किरी पईंदासीं। त सदा यादि रखो कि असांजो लक्ष्य छा आहे। असांखे कंहिंखे यादि करे उन लक्ष्य खे प्राप्त करिणो आहे त उड़ंदा रहंदा। त कहिड़ी बि वॾी परिस्थिति हुजे, बाप सां गॾु उड़ंदा रहो त सेकेंड में पार थी वेंदियूं। कॾहिं बि झूले जे हेठि न अचो, न त मेरा थी वेंदा। मेले पोइ बाप सां कीअं मिली सघंदा। ॾाढो काल अलॻि रहियो, हाणे मेलो थियो आहे त मल्हाइण वारो कीअं, मेले में मिलन मल्हाइण वारो मेरो कीअं थी सघंदो आहे। बाप दादा हर हिकु ॿार खे कुल जो दीपक नंबर 1 ॿार ॾिसणु चाहींदा आहिनि। अगरि बार बार मेरा थींदव त सच थियण में केतिरो टाइम वेस्ट थी वेंदो। हिन करे सदा मेले में रहो, मिट्टी में पांव न रखो। एतिरो श्रेष्ठ बाप जे ॿार ऐं मेरा त केरु मञंदो कि उन ऊच ते ऊच बाप जा ॿार आहिनि। हिन करे बीती सो बीती करो। हिते बाबा आत्मा जी ॻाल्हि था करनि। शरीर खे त असांखे साफ़ सुथरो रखिणो ई आहे। हिन करे बाबा चवनि था बीती खे बीती करो। कोई बि पुराणी ॻाल्हि असांजे बुद्धि में न हुजे, मन में, बुद्धि में, स्वभाव संस्कार कुछ भी पुराणो न हुजे, सब कुछ नयो। निराकार रूप में शिव बाप समान, साकार रूप में ब्रह्मा बाप समान। हिन करे बीती सो बीती करो त ॿियो सेकेंड बीतियो, जो सेकेंड बीतियो वो समाप्त। कोई भी प्रकार जी उलझन में ना अचो। स्वचिंतन करो, पर चिंतन न ॿुधो न करो, इहो मेलो कंदो आहे। पर चिंतन न ॿुधो न करो, श्री आत्मा खे मेरो कंदो आहे। कोई असांखे कंहिंजे लाइ केतिरो बि ॿुधाए फलानो अहिड़ो आहे, अहिड़ो आहे, अहिड़ो आहे, असांजे बुद्धि में सदा हुजे कि सभु शुद्ध आत्मायूं आहिनि, सभु सुठी आत्मायूं आहिनि। हाणे खां क्वेश्चन मार्क समाप्त। सदा बिंदी लॻायो, बिंदी ठही बिंदी बाप सां उड़ो, बिंदी ठही बिंदी बाप सां उड़दा रहो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।